अस्सलाम वालेकुम म्यूज़िक ऑन डिमांड में मां तव्हांजी होस्ट है दोस्त अज़रा ख़ान मुझे तरफ़ा तव्हां सभिनी खे सलाम क़बूल जे कीअं आहियो ठीकु आहियो उमेद कयूं था त ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु असांजी वॾी दुआ आहे त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो सदाईं गुलनि जा महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो ऐं हमेशह हिक ॿिए खे पंहिंजी दुआ में यादि रखंदा कयो छो जो फ़क़ति दुआ ई हूंदी आहे जेका असां खोड़ सारे प्रॉब्लम्स खां ॿाहिरि कढंदी आहे ऐं हिक ॿिए खे दुआ ॾियण सां इहो थींदो आहे त मतिलबु ऑटोमेटिक असांजो पंहिंजो जेके बि ख़्वाहिशूं या दुआऊं जेकी बि हूंदियूं आहिनि उहे पूरियूं थी वेंदियूं आहिनि पर नेक नियती वारी दुआ सो बहरहाल प्रोग्राम के स्टार्ट करे छॾियो आहे को न को टॉपिक हूंदो रोज़मर्रा जी या को न को सवाल हूंदो ऐं का न का गुज़ारत हूंदी त टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं पर जेको आहे स्टूडियो में असां सां हिकिड़ो तमामु सुठी शख़्सियत मौजूदु आहे तमामु सुठी आवाज़ जी मालिक आहे जीअं ई आउं उनजो नालो खणंदसि त तव्हां सुञाणे वेंदो असां सफ़र लाशरी जेको आहे गॾु आहे उन्हनि खे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो? ज़रा ठीकु मां बिल्कुलु ठीकु आहियां। पहिरियों त फराह जो जेको आहे थैंक्स कंदासीं फराह खे त तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं जॾहिं बि फराह खे असां घुराईंदा आहियूं त जेको आहे फराह जी हिकिड़ी सुठी आदत आहे उहो मना कोन कंदी आहे। पहिरीं बि तव्हां पहिरें प्रोग्राम में आया वरी हाणे सो बहरहाल जेको आहे काफ़ी गैप खां पोइ ई असांजी अॼु कचहरी थींदी ऐं सभु शयूं जेके आहिनि उहे वरी वराए सराए जीअं हिकिड़ो रिमाइंड कंहिंखे कराइबो आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके फ्रेंड्स हूंदियूं आहिनि या वरी असां जीअं हिकिड़ो कुलीग हूंदो आहे या तव्हां लाइफ में कंहिंसां बि मिलंदा आहियो वरी जॾहिं तव्हां कॾहिं बि मिलो महीने खां पोइ मिलो साल खां पोइ मिलो त उहे सभु शयूं जेके आहिनि उहे वापसि तव्हांखे क्लिक थींदियूं आहिनि त असांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी चुकियूं त जेके लास्ट जेको शो में रहिजी वियूं अॼु उहे सभु ॻाल्हियूं क्लियर थी वेंदियूं मुंहिंजे ख़्याल में सो बहरहाल फराह खां जेको आहे स्टार्ट वठंदासीं फराह खां पुछंदासीं पहिरियां इहो त जीअं त सभिनी खे ख़बर आहे पर वरी बि अमूमन हर कंहिंजो रिवायत सुवालु हूंदो आहे मां बि उहो ई कंदमि त फील्ड त चलो तव्हां हिन में अची वियो तव्हां पंहिंजो नालो बि मनराए छॾियो ऐं माशाअल्लाह तव्हां जेको मतिलबु चाहियो पिया तव्हां सिंगर थिया पर हिकिड़े माण्हू जो एम हूंदो आहे मक़सदु हूंदो आहे हिकु मंज़िल हूंदी आहे उन ताईं पहुची सघिया वञा या न कुझु बाक़ी आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको इंसान जो एम हूंदो आहे उहो त आख़िरी ताईं हलंदो आहे त जेकी असांजी फील्ड आहे न उन में रनिंग काफ़ी आहे। अच्छा हा त अञा ताईं न पहुची सघिया आहियूं उमेद आहे त पहुची वेंदो बिल्कुलु कोशिशि अञा जारी आहे ऐं इहा कोशिशि आख़िर ताईं जारी रहंदी। सही त असां जेको फराह जेको मूंखे जवाबु ॾिनो उन मां हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे असां कढियो आहे महिनत त असां पंहिंजो टॉपिक बि अॼु जो इहे रखंदासीं त इंसान खे महिनत करण सां सभु कुझु मिलंदो आहे। चवंदा आहिनि महिनत कयो त तव्हां सां अलाह साईं गॾु हूंदो आहे ऐं महिनत वारे जो जेको फल आहे उहो मिलंदो आहे त छा वाक़ई में महिनत करण सां असांखे सभु कुझु मिली वेंदो आहे या महिनत में जेको आहे चवंदा आहिनि त हिकिड़े अज़मत बि हूंदी आहे ऐं महिनत में वरी ॾुखियारियूं बि पेश ईंदियूं आहिनि त छा वाक़ई में महिनत करण सां असांखे का बि शइ जेका असां हासिलु करणु चाहियूं था उहा देरि या सवेर मिली वेंदी आहे? त अॼु जो टॉपिक बि इहो आहे महिनत करण मां केतिरा फ़ाइदा आहिनि ऐं महिनत वाक़ई में करणु खपे या वरी जेको आहे तुकनि ते माना लाइफ खे गुज़ारिजे। सो बहरहाल फराह सां गॾु ख़ूबसूरत कचहरी असांजी हलंदी ऐं कॉलर्स बि हूंदा ऐं कॉलर्स खे हिकिड़ी रिक्वेस्ट इहा कंदसि त जॾहिं बि कॉल कयो तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम बराए महिरबानी म्यूट या ऑफ या बंदि करे छॾींदा कयो छो जो जॾहिं बि तव्हांजी टीवी जो वॉल्यूम ऑन हूंदो आहे त असांजे ॻाल्हाइण में जेको आहे कम्युनिकेशन सही न आहे थी सघंदी ॻाल्हि ॿोल सही न थी सघंदी आहे सिग्नल्स प्रॉब्लम थींदो आहे जंहिंजे करे असां खे उहा शइ जेका इरिटेट कंदी आहे तव्हांखे बि मूंखे बि मतिलबु कंफ्यूज़ थी वेंदा आहियूं। सो बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यारी मदद मोलाई मदद भाउ कीअं आहियो? ठीकु ठाक सब ख़ैर लॻो पियो आहे अंसार कोता ॻाल्हायां गुलशन हदीद कराची खां भेण। जी भाउ वेलकम कयूं था प्रोग्राम में। ठीकु आहियो? प्रोग्राम ॾिसो पिया? सब ख़ैर लॻो पियो आहे आदि असांजी वेठी आहे। बिल्कुलु वेठी आहे। आदि सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। जी बिल्कुलु ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम आदि। वालेकुम अस्सलाम अदा। अदी छा हाल आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा ठीकु आहे तव्हां दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो? सब ख़ैर लॻो पियो आहे सॼी होटल मुंहिंजी तव्हांखे सलाम थी ॾे तो सॼी होटल मुंहिंजी। वालेकुम सलाम अदा मुंहिंजी तरफ़ां बि सलाम सभिनीनि खे। हेलो कॉल जेका डिस्कनेक्ट थी वई ऐं अदा अंसार खोसो गुलशन हदीद खां असांजे रेगुलर कॉलर तमामु वॾी महिरबानी भाउ कॉल करण जे लाइ। ऐं अच्छा असां महिनत जेको टॉपिक रखियो आहे त फराह खां मां पुछंदसि हिन फील्ड में अचण जे लाइ केतिरी महिनत जी ज़रूरत आहे? ज़रा हिन फील्ड में तमामु घणी महिनत ज़रूरत पवंदी आहे। तव्हां माशाअल्लाह आर्टिस्ट आहियो तव्हांखे ख़बर हूंदी त विख ते हिन में महिनत आहे विख ते जेका असांखे स्क्रीन जे पोयां ॾिसंदा आहिनि उन्हनि खे लॻंदो त बसि ईअं ई अची विया आहिनि या हू कमेंट्स करण में देरि कोन कंदा आहिनि पर उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त हिन स्टेज ते असांखे पहुचण जे लाइ केतिरी महिनत करणी पवंदी आहे केतिरा जतन करणा पवंदा आहिनि। सो महिनत त ज़रूरी आहे ऐं लाज़िम आहे। बिल्कुलु
ऐं महिनत खां सवाइ शायदि कुझु बि हासिल नथो आसानी सां माना कुझु बि। ऐं अगरि जेकॾहिं तव्हांखे आसानी सां कुझु हासिल थींदो बि आहे फराह ईअं चयो वेंदो आहे न त मतिलबु उहो वक़्ती तौर जे लाइ वक़्ती तौर ते हलंदो आहे। बिल्कुलु हा, ऐं वक़्ती तौर वारी शयूं जेके आहिनि उहे केर बि न चाहींदो त मतिलबु हासिल थियनि, पर हर कोई वरी शॉर्टकट जे उन चक्कर में हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, जेको असल आर्टिस्ट हूंदो आहे न उहो आख़िर ताईं ज़िंदा रहंदो आहे। हा, ज़िंदा रहंदो आहे। ऐं जेको असांजे हथनि जा ठहियल आर्टिस्ट आहिनि सही, उहो बसि हीअं ईंदा आहिनि ऐं हलिया वेंदा आहिनि। छो जो हिकिड़ो आर्टिस्ट जेको आहे न उहो जेके वाक़ई में जेके महिनत कंदड़ आर्टिस्ट आहिनि जिन पंहिंजो नालो मञायो आहे उहे अमर हूंदा आहिनि। अमर जो मतिलबु तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मरी बि ज़िंदा रहण वारा जो हमेशह नालो हूंदो। सो बहरहाल कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अजी खुशाल भेण। जी मां बिल्कुलु ठीकु आहियां। जी केरु भाउ, किथां खां? हा, अजी शिकार पियो ॻाल्हायां न, मेयर अली मेमन। तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो जी, ॾाढो फर्स्ट क्लास लॻंदो आहे। वॾी महिरबानी भाउ प्रोग्राम ॾिसण जे लाइ। छा चवणु चाहींदो? टॉपिक तव्हांजो मां ॿुधो, ॾाढो प्यारो रखियो अथव। तव्हांजो प्रोग्राम बि ॾाढो वणंदो आहे, शौक़ सां ॾिसंदो। महिरबानी। फर्स्ट क्लास रखंदा आहियो टॉपिक। महिनत जी हर शइ खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी आहे। महिनत सां हर शइ मिलंदी आहे भेण। बिल्कुलु। तव्हां पंहिंजी लाइफ में कहिड़ी शइ महिनत सां हासिल कई आहे? महिनत में भेण सभु। हेलो, महिनत में भेण असां पंहिंजो ज़मीन बि पंहिंजी आहे, दुकान जो कमु बि आहे, दुकान हलाईंदा आहियूं, फर्स्ट क्लास पंहिंजो पसंदि जी रोज़ी कंदा आहियूं लाल जी। ज़बरदस्त, माशाल्लाह। ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। ईअं महिनत कंदा रहो ऐं अॻिते वधंदा रहो। थैंक यू भाउ, अल्लाह हाफ़िज़। ऐं जेको आहे सुठी ॻाल्हि आहे, महिनत सां ई जेको आहे माण्हू अॻिते वधी सघे थो ऐं महिनत में ई चवंदा आहिनि अज़मत ऐं बरकत हूंदी आहे। सो शॉर्टकट जे ज़माने में रहूं त था, पर शॉर्टकट न करणु खपे। सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, फराह खां इहो पुछंदासीं, फराह तव्हां हिते ई रहंदा आहियो कराची सिटी में या? एक्चुअली मां हैदराबाद में रहंदी आहियां, सिटी में, कासमाबाद में। हैदराबाद में तव्हां आहियो? जी। ऐं जेको आहे असांजो जेको ॻोठु आहे उहो लाड़काणो आहे। लाड़काणो बेसिकली उतां जा आहियूं। ऐं तव्हांजी अदा एंडी शर्मा जी कॉल आई असांखे ऐं असां ज़बरदस्त उन्हनि खे असां जवाबु न ॾेई सघियासीं। स्पेशली तव्हांजे प्रोग्राम जे लाइ मां हैदराबाद मां आयसि। महिरबानी उन जे लाइ। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदसि त ॻोठ जे हवाले सां, जीअं बेसिकली तव्हां ॿुधायो लाड़काणे जा आहियो, त वेंदा आहियो लाड़काणे? अच्छा, अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे ॻोठ बसि नाले जा थी विया आहिनि। असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, लाइफ असांजी इलाही टफ आहे, बिज़ी आहे। अगरि प्रोग्राम्स न बि आहिनि त असांखे रियाज़ करिणो हूंदो आहे ऐं उन अलावा असांजी काफ़ी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। सो इन करे घटि थी वियो आहे। अच्छा, इहो जेको फराज़ चयो त ॻोठ हाणे नाले जा थी विया आहिनि, त वाक़ई में ॻोठ वञ त ईअं लॻे थो माना असां कीअं शहर में ई अची विया आहियूं। असांखां वधीक उन्हनि खे फैशन जी ख़बर हूंदी आहे ऐं उते जा जेके खाधा वग़ैरह उहो तव्हांखे ख़बर आहे, उहो सभु माना जेन्युइन हूंदा आहिनि। हिते त असां वटि सभु शइ मिलावट मिले थी। बिल्कुलु। अच्छा, उते तव्हांखे हर शइ मतिलबु जीअं कपिड़नि जे हिसाब सां कढ़ाई मिली वेंदी, सिलाई मिली वेंदी, हर हिकु डिज़ाइन जा कपिड़ा पातल हूंदा। मतिलबु छोकिरियूं अहिड़ो फैशन कनि थियूं अॼुकल्ह, उते जो लॻंदो आहे त हू कराची हैदराबाद जूं असां ॻोठ जा आहियूं, असांखे ईअं लॻंदो आहे। छो जो काफ़ी शहरी जेके माण्हू हूंदा आहिनि उहे थोरो सिंपल मतिलबु रहणु पसंदि कंदा आहिनि। ऐं वरी जॾहिं असां ॻोठनि जी तरफ़ वेंदा आहियूं त नालो खणी असां ॻोठ वाक़ई में वठूं था, पर हू शहर खां वधीक थी विया आहिनि हर शइ में। एक्चुअली हज़रा इन करे जंहिंमें तव्हां कंफर्टेबल हुजो। हा, हुजो। हाणे तव्हां उहो शइ पाए छॾियो जंहिंमें तव्हां कंफर्टेबल न आहियो त पोइ उहो फैशन फ़ाइदो न आहे। हा, अच्छा, हा बिल्कुलु, इहो बि आहे। अच्छा, काफ़ी माण्हू जेके आहिनि ईअं चवंदा आहिनि त जीअं असांखे गॉड गिफ्टेड आहे असांजो आवाज़ु, असांखे कंहिं महिनत जी ज़रूरत न आहे या असां महिनत कई न आहे। तव्हां हिन असांजो टॉपिक बि इहो आहे त तव्हां हिन फील्ड में चयो त मूंखे महिनत खां पोइ मां हिन स्टेज ते पहुती आहियां। वरी तव्हां रियाज़ जी ॻाल्हि कई त रियाज़ मतिलबु छा हूंदो आहे, कीअं कबो आहे रियाज़? रियाज़ जेको हूंदो आहे उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़रूरी आहे, मस्ट आहे। ॾिसो न, चवनि था असां महिनत नथा कयूं, सो हू उन्हनि जी गॉड गिफ्ट आवाज़ आहे, ठीकु आहे, वॉइस उन्हनि खे गॉड गिफ्टेड आहे, पर हू उन्हनि जे लाइ, ठीकु आहे। पर जेका माण्हू अॼुकल्ह जेको माहौल हले पियो, हज़ारे माण्हुनि जी सोच पंहिंजी आहे, हज़ारे माण्हुनि जी फरमाइश पंहिंजी आहे। सो उन्हनि जी फरमाइश खे पूरो करण जे लाइ तव्हांखे रियाज़ मस्ट आहे, ज़रूरी आहे। अच्छा, उन सां मतिलबु ईअं थींदो आहे त तव्हांजी हिकिड़ी चई सघूं था त आवाज़ पॉलिश थींदो आहे, आवाज़ पॉलिश थींदो आहे, पको थींदो आहे। ऐं जेको तव्हां मुंहिंजो गलो बि ॾिसंदो हूंदो हींअर, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो त मां हींअर मथे जो रियाज़ कयां पई, रियाज़ त मस्ट आहे ऐं ज़रूरी बि आहे। अच्छा, जॾहिं मौसम जी वजह सां, कंहिं बि वजह सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे गलो ख़राबु थींदो आहे इंसान, पोइ तव्हां छा कंदा आहियो उनखे जल्दी ठीकु करण जे लाइ?
हिकिड़ो कुदरती आहे त माना ॻाल्हाइण में असां ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं त मां बिल्कुलु ॻाल्हाए न सघंदी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सिंगिंग कंदा आहियूं, सॼी राति वेही ॻाईंदा आहियूं। सो जंहिं महिल अगरि मूंखे प्रोग्राम बि हूंदो आहे न त हीअ ख़ुदा जी कुदरत आहे त मां ॻाल्हाए न सघंदी पर मां ॻाए वेंदी आहियां। ओहो वाह वाह, इहो मूंखे कुदरत तरफ़ां हिकिड़ो अहसान आहे। अलाए छा आहे, बहरहाल मां इहो ई डिस्कस कयो पिया घर में कल त मां ॻाल्हाए न पई सघां पर मां ॻाए वेंदी आहियां। ॻाए वेंदा आहियो, इहो मतिलबु हिकिड़ो वाक़ई में हिकिड़ी उहा शइ आहे, पर इहा बि हिकिड़ी गॉड गिफ्टेड ॻाल्हि असां जंहिंखे हिन शइ खां नवाज़े। छो जो काफ़ी ॾिसो आवाज़ त हूंदा आहिनि पर कंहिं कंहिं माण्हू खे रियाज़ खां सवाइ उहो ॻाए न सघंदा आहिनि, या अगरि कलो ख़राबु हूंदा उहो जवाबु ॾेई छॾींदा आहिनि त भई मुंहिंजी जेका आवाज़ आहे उहा ठीकु न आहे, पर तव्हां उन सिचुएशन में अगरि ॻायो था त मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो असांखे करिणो पवंदो, असांखे दुनिया सां गॾु हलणो आहे। बिल्कुलु। केतिरा साल थी विया आहिनि हिन फील्ड में? अज़रा मूंखे तक़रीबन फील्ड में जेको आहे 6-7 साल थी विया आहिनि हाणे, माना 5 खां 6 साल थिया आहिनि। अच्छा, सिंगिंग मतिलबु जीअं ट्रैक्स खां अलावा तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि फंक्शन वग़ैरह में बि वेंदा हूंदा, त उहो रूटीन लाइफ कीअं, मतिलबु बिज़ी कीअं हूंदा आहियो, तव्हांजी रूटीन लाइफ कीअं? अज़रा मां हीअं ट्रैक्स ते ॻाइणु बिल्कुलु छॾे ॾिनो आहे। ठीकु आहे न, मां हीअं सभु कमु फ्रेश कयां पई ऐं सूफ़ी कयां पई। जेको अॼुकल्ह माहौल हले पियो त माना हिकिड़े ई सॉन्ग ते 50 माण्हू मां उन्हनि आर्टिस्टनि जी बि क़दुरु कंदी आहियां, छो त मां स्टार्टिंग में उहो ई दौरु खणी हलियसि पिए। पर जीअं तव्हां हिन डीपली ईंदव त तव्हांखे उन शइ जी ख़बर पवंदी त माना न यार हीअ न करणु खपे, हीअ करणु खपे। हर आर्टिस्ट खे जेको आहे न स्टेज मिलंदो आहे त माना 1 बाय 1 उनखे ख़बर पवंदी रहंदी आहे। जी हा बिल्कुलु। स्टार्टिंग में ज़ाहिरी ॻाल्हि तव्हांखे ख़बर न हूंदी आहे, जेको जीअं चवंदो आहे तव्हां उहो ई माना उन शइ खे खणी हलंदा आहियो। पोइ जॾहिं उन शइ में तव्हां अची वेंदा आहियो पोइ तव्हांखे ख़बर न मूं में इहा शइ न आहे, मां माना सूफ़ीज़म जी तरफ़ बहितर, छो त हीअ सूफ़ी जेको आहे उहो घटि थी वियो आहे तमामु घणो। सभु आर्टिस्ट उन माहौल खे खणी पिया हलनि जेको हले पियो। अच्छा, सूफ़ीज़म में इहो हूंदो आहे त जेका लैंग्वेज आहे उहा मतिलबु आम माण्हू जे लाइ, जीअं असां आम माण्हू अगरि ज़ाहिरी ॻाल्हि मां सिंगर न आहियां त मां आम थियमि, ऐं जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि मां बि जेके सिंगर न आहिनि त आम माण्हू जे लाइ सूफ़ीज़म खे सम्झणु या सूफ़ी ॿोली जेका आहे उहा शाइरी पढ़णु इहो ॾुखियो लॻंदो आहे। ॾुखियो आहे तमामु घणो। त तव्हां उहो कीअं सिखी, कीअं पढ़ी? उन में तमामु घणी महिनत लॻंदी आहे। जंहिं लफ़्ज़ खे तव्हां ईअं रटो हूंदो आहे उहो रटो हणण में त तव्हां हणी वेंदव, मगर उन शइ खे सम्झो त उहो चवे छा पियो, उहो आहे छा, शाइरी किथे किथे इस्तेमालु थींदो, त उनखे पहिरीं तव्हांखे पढ़णो आहे, उनखे यादि करिणो आहे, पोइ उनखे सम्झणो आहे, पोइ अॻियां तव्हांखे बयानु करणु। छो त अगरि मां को हीअं सूफ़ी लफ़्ज़ कढां थी तव्हां मूंखां को बि सवाल करे सघो था, पर अॻियां मूंखे उहो जवाबु अचे त ईंदो त मां तव्हांखे ॾींदमि। मुंहिंजो रटो लॻल हूंदो त मां तव्हांखे कुझु मतिलबु तव्हां पढ़ी त वेंदो, पर अगरि तव्हांखे कोई माना पुछंदो त तव्हां शायदि न ॿुधाए सघंदो। पर इन जो मतिलबु असुल इहो आहे त तव्हां उनखे सम्झी करे उनखे त हीअ असुल मक़सदु छा आहे, छा थो चवे, बसि इहा ॻाल्हि हूंदी आहे। उनखे तव्हां पढ़ियो, सम्झो, उन खां पोइ अच्छा तव्हां जी पढ़ण खां पोइ वाक़ई मतिलबु उन तरफ़ लाड़ो थियो हूंदो, दिलचस्पी वधी हूंदी त मूंखे हिन तरफ़ अचणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु, हू त हिकिड़ी माना हिकिड़ी अंदरां हिकिड़ी रूह खे सुकून मिलंदो आहे। सही। अच्छा, उस्ताद हूंदो आहे, सिंगिंग जे लाइ उस्ताद हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो बि कोई उस्ताद हूंदो, त हिन वक़्तु तव्हां कंहिंखां उस्तादी वठो पिया या मतिलबु बसि हाणे तव्हांखे उस्ताद? न उस्ताद त बिल्कुलु असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उस्ताद त ज़रूरी आहे न। साईं मज़हर हुसैन मुंहिंजा उस्ताद रही चुका आहिनि ऐं हाणे साईं नज़र हुसैन खां मां सिखिया वठी रही आहियां ऐं तमामु उन्हनि जो भाउ आहे। केतिरे घंटनि जो मतिलबु तव्हां थोरो सिखंदा आहियो? जीअं ॾिसो हिकिड़ो आम ॿार जेको आहे या स्टूडेंट जेको आहे क्लास वठंदो आहे त तव्हां बि उन्हनि जा स्टूडेंट आहियो, त तव्हां जेका क्लास हूंदी आहे सिखण जी उहा केतिरे कलाकनि जी हूंदी आहे? कलाक, अधु, 2? अज़रा असांजो माना वीकली हूंदो आहे 2 खां 3 ॾींहं, छो त असांखे आर्टिस्ट आहियूं किथे न किथे केॾी महिल न माना वीकली हिकिड़ो ॾींहुं या 2 ॾींहं असांखे मिलंदा आहिनि जंहिंमें असांखे 4 खां 5 कलाक मिलंदा आहिनि, जंहिंमें असांखे सिलेक्शन थींदी आहे, रियाज़ थींदो आहे, थोरो सुकून कंदा आहियूं, वरी उनखे यादि कंदा आहियूं, त अहिड़े हिसाब सां माना वीकली असांखे 2 खां 3 ॾींहं ॾींदा आहिनि। अच्छा, कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो भाउ कीअं आहे? ठीकु ठाक? अल्लाह को करम है, तमाम जबरदस्त प्रोग्राम अभी मैं टॉपिक रखो मेहनत जी मेहनत। जी जी भाउ, जो मेहनत न कंदो वो तो मंजिल तो कदे भी न तो पहुंच तो मुझे जो को पाता मेहनत न बता कर इंसान मेहनत करो तो उनके फल उनको लाजमी मिलेगा। बिल्कुल सही था चो भाउ। जी देवता ने मेहमान को भी वेलकम करते तमाम बेहतरीन सुंदर अल्लाह को इनको ऊपर आबाद रखे। आमीन आमीन। अल्लाह का गलाइया को जी जी बिल्कुल ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम अदा, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा, तव्हांजी दुआउनि महिरबानी अदा, तव्हां असांखे वेलकम कयो।
कोई भी सूफी गाने को आवाज में वो भी तो समाज समाज को फरमान देखोगे दूसरे उपाधि को जी जी ज़रूर ज़रूर ओके भा मीर मोहम्मद भा असांजो रेगुलर कॉलर आहे दुबई खां ऐं भा जेका फरमाइश कई आहे इंशाल्लाह ज़रूरु उहा बि पूरी कंदासीं ऐं पंहिंजी कचहरी बि हले पई ऐं गॾु गॾु कॉलर्स बि आहिनि अच्छा मेहनत ते असां ॻाल्हायूं पिया त वाक़ई में मेहनत खां सवाइ त का बि शइ जेका आहे उहा हासिलु न थींदी आहे ऐं स्क्रीन टीवी स्क्रीन जो इहो ॾाढो घणो रुझान आहे कॾहिं कॾहिं तव्हांखे बि इहो ॿुधण लाइ रिवायती जुमिलो आहे मिलियो हूंदो मूंखे बि मिलंदो आहे त तव्हांखे छा आहे तव्हां त टीवी जे अॻियां वञी बसि ॻाल्हाईंदो तव्हां वेठा हूंदा आहियो तव्हांखे छा आहे तव्हांखे त कुझु बि न आहे पर इहो जेको जुमिलो आहे इन जो जेको जवाबु आहे उहो मां चवंदमि फराह ॾे त जॾहिं तव्हांखे केरु चवंदो आहे भई तव्हांखे छा आहे तव्हां त किथे बि ॻाए सघो था मतिलबु ईअं ईज़ी आहे कोई इहो न आहे छा चवंदो अज़रा चवण में ऐं करण में वॾो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो ठीकु आहे जंहिं महिल तव्हां कैमरा जे साम्हूं ईंदा आहियो न बाक़ाइदा ॾकंदा आहियो हीअं त असांखे आदत थी वई आहे स्टार्टिंग में आम माण्हू चवंदो आहे यार तव्हां त वञी बसि छा आहे हा वेही करे ॻाल्हाए पर मां चवां थी हिकु दफ़ा हू अची करे कैमरा जे साम्हूं ॻाल्हाइनि सही टिकटॉक ठाहिण सोलो ऐं जेको आहे कैमरा जे साम्हूं ॻाल्हाइण वॾो फ़र्क़ु हूंदो आहे त हीअ जेको आहे वॾी ज़िमेदारी हूंदी आहे त तव्हांखे सॼी दुनिया ॾिसे विदाउट स्क्रिप्ट ॻाल्हायो था केरु तव्हांखे ॿुधाइण वारो न आहे केरु तव्हांखे सम्झाइण वारो न आहे तव्हां सभु कुझु पंहिंजो पाण खे ई करिणो आहे त उहो शायदि उन्हनि खे माना सोलो लॻंदो आहे त ठीकु आहे तव्हांखे फ़ोन ते त ॻाल्हाइणो पर इन जे लाइ आउं चवंदी आहियां इन जे लाइ बि तव्हांखे कॉन्फिडेंस ज़रूरी आहे भला ॿियो कुझु न त कॉन्फिडेंस त ज़रूरी आहे बिल्कुलु त हू काफ़ी माण्हुनि जी इहा थिंकिंग हूंदी आहे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त भई वाक़ई तव्हांजो महिनत जो कमु आहे काफ़ी चवंदा आहिनि न हिननि खे छा आहे बसि वेठियूं अच्छा जॾहिं असां न्यूज़ पढ़ंदासीं न त बि चवंदा तव्हां कहिड़ो कमु आहे तव्हां स्टूडियो में वञो था बसि न्यूज़ पढ़ो था प्रॉम्प्टर लॻो पियो आहे एसी लॻी पई आहे तव्हां ॾाढो सीट ते वेही करे न्यूज़ पढ़ो मुंहिंजो जेको पढ़ण वारो आहे न ख़बर उन ख़बर पवंदी आहे ऐं न्यूज़ इलाही टफ शोबो आहे अच्छा ही मेहनत कोन ॾिसंदा आहिनि माण्हू ठीकु आहे मां सभिनी जे लाइ न पई चवां चंद माण्हू आहिनि पर मेहनत कोन ॾिसंदा आहिनि तव्हांखे माना वेठा हूंदा आहिनि तव्हां सुठो कमु कयो ठीकु आहे थोरी ग़लती कयो माना झले वठंदा तव्हां उनखे इग्नोर कयो न असां बि इंसान आहियूं असां को फ़रिश्ता त न आहियूं असां तव्हां जहिड़ा इंसान आहियूं हर माण्हू ॾींहं में 100 ग़लतियूं कंदो आहे हिकु ॿ असांजो बि हक़ आहे ग़लती करण जो अच्छा ॾिसो स्क्रीन उहा शइ आहे जेका जेको तव्हां ॾेखारणु चाहींदो उहो तव्हांखे ॾेखारींदी कैमरा जे अख जे ज़रिए ठीकु आहे असां हिन वक़्तु जेका एक्टिविटी कयूं था या असां जेको शो कयूं पिया जेका असांजी ॻाल्हि ॿोल थिए पियो आहे बराए रास्त थी वञे ठीकु आहे इन में न कट कुट कुझु बि नथा करे सघूं असां जेको बि आहे त हर को माण्हू इहा कोशिशि कंदो आहे त मां सुठे खां सुठो ॻाल्हायां अहिड़ो को वर्ड मुंहिंजे ज़बान मां न निकिरे जेको कंहिंखे मतिलबु तकलीफ़ ॾे या मुंहिंजी ज़ात मां कंहिंखे तकलीफ़ पहुचे पर कॾहिं ईअं थींदो आहे त को किथे मुंझी पवंदो आहे या मतिलबु थोरो कंफ्यूज़ थींदो आहे त वाक़ई माण्हू थोरो तनक़ीद करणु शुरू कंदा आहिनि भई ज़ाहिर ॻाल्हि आहे इंसान आहे कोई मशीन त कोन्हे को असां आर्टिस्ट आहियूं असां उन खां पहिरीं हिकिड़ा इंसान बि आहियूं ठीकु आहे असांजे घर में बि 100 मसला हूंदा आहिनि पर असां जॾहिं स्क्रीन ईंदा आहियूं अॻिले माण्हू खे असां एंटरटेन कंदा आहियूं पर उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त असांजे पोयां छा मसला आहिनि छा मसला न आहिनि सो इहो उन्हनि खे ख़्यालु करणु खपे ख़्यालु करणु ऐं ॿी ॻाल्हि इहो मां चवंदसि त असांजो जेको बि सिंध जो जेको आवाम आहे ऐं अॼु थोरो उन जे लाइ ॻाल्हाईंदसि पंहिंजा जेके व्यूवर्स आहिनि एतिरा सपोर्टिव आहिनि तमामु घणा सपोर्टिव मुंहिंजी त हमेशह सपोर्ट कई अथनि ऐं त पंहिंजे लाइ इहो ई चवंदसि पर मां जंहिं बि आर्टिस्ट खे सिंगर खे फराह या मतिलबु होस्ट खे या कंहिंखे न्यू कमर ई छो न हुजे उनखे बिल्कुलु सपोर्ट कंदा आहिनि ऐं हाणे उहा शइ मतिलबु काफ़ी हद ताईं 99% निकिरी चुकी आहे त भई हिन फील्ड में वञिजे हिन में न वञिजे हीअं न आहे त हीअं न आहे मतिलबु टीवी स्क्रीन ते बि माण्हू इलाही महिनत करे अचनि था ऐं महिनत कनि पिया अॼु बि तव्हां ॾिठो असां ऑडिशन हुया केटी न्यूज़ जे लाइ न्यूज़ कास्टर लाइ त केतिरियूं छोकिरियूं त इहे बि ज़ाहिर ॻाल्हि आहे कंहिंजूं धीअरूं हुयूं कंहिंजूं भेणियूं हुयूं कंहिं फैमिलीज़ मां आयल हुयूं त उहा शइ निकिरी चुकी आहे त इन शइ जी मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त हाणे असांजी जेका मतिलबु सोच आहे उहा 99% तमामु परफेक्ट आहे बाक़ी हिकु अधु को आहे किथे कुझु त उहो बि सही थी वेंदो ऐं हर शइ अच्छा फराह खां पुछंदासीं इहो सुवालु फराह हर शइ चवंदा आहिनि पंहिंजे हथ में आहे उहो कीअं आहे माना छो जो असां हर फील्ड सां वास्तो रखूं था न हाणे हिकिड़ी छोकिरी आहे उहा डॉक्टर बि आहे सिंगर बि आहे उहा होस्ट बि आहे उहा एक्टर बि आहे त हर फील्ड जे लाइ चवंदा आहिनि हिन में वञणु खपे हिन में न त फील्ड आहे त उनखे पंहिंजे हथ में आहे छोकिरी उहा कीअं उते पंहिंजो पाण खे उनजे हथ में असां जेको मुआशरो आहे न स्पेशली असां सिंध उन में माशाल्लाह गैरतमंद माण्हू जाम आहिनि असांजा भाउर आहिनि असांजा वॾा आहिनि जेको आहे छोकिरी खे असल में जीअं मूं में जेकी आउं ॾिसंदमि त मूं में छा आहे माना आर्ट छा आहे ऐं छा थी करे सघां अगरि मूंखे डॉक्टरी जी तरफ़ां माना चवनि था घर वारा त तव्हां डॉक्टरी पढ़ो ऐं मूंखे डॉक्टरी में इंट्रस्ट न आहे त मां न थी सघंदसि बिल्कुलु न थी सघंदसि हर माण्हू में कुदरत हिकिड़ो न हिकिड़ो
आर्ट रखियो आहे बिल्कुलु ऐं इहो ई तॾहिं ई चयो वेंदो आहे त तव्हांजो ॿार जंहिं तरफ़ तव्हां ॾिसो तव्हांजे ॿार जो लाड़ो आहे उन तरफ़ तव्हां उनखे वठी वञो न बजाए कंहिं ॿार हेॾे वञणु चाहे तव्हां हुनखे चओ हेॾे सो बहरहाल वरी उहो ई चवंदसि त असां 99% जेको रेशो आहे उहो परफेक्ट आहे उनजी सोच उनजो उथण वेहण पर हिकु अधु % जेको आहे जिनजी सोच एसी ताईं न महदूद आहे त न ही फील्ड न त पोइ हू फील्ड में हर माण्हू तव्हांखे हर फील्ड में मिलंदो आहे सुठो बि मिलंदो आहे ग़लति बि मिलंदो आहे छो जो हीअ दुनिया असां सिखंदासीं तॾहिं न जॾहिं असां ग़लति माण्हू बि मिलंदा सो बहरहाल सॉन्ग जो बि टाइम थियो आहे त फराह खां पुछंदासीं कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो हिन वक़्तु मां सूफ़ी कलाम ॿुधाईंदसि अदा जी फरमाइश बि हुई अच्छा ठीकु ऐं तव्हांखे ऐं जेका ॾिसनि था उन सभिनीनि खे डेडिकेट महिरबानी महिरबानी मेले में जमाने के कहीं खो
माशाल्लाह ज़बरदस्त ऐं तमामु ख़ूबसूरत जेको आहे सूफ़ी कलाम। अच्छा सूफ़ी कलाम उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हां ॿुधंदा आहियो त तव्हांजी रूह खे हिकिड़ी राहत मिलंदी आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके हिन फील्ड सां वास्तो रखंदा या जेके सिखनि था। अच्छा सिंगिंग में सूफ़ी हिकु सॉन्ग में या जेके असांजा ॿिया सॉन्ग्स आहिनि उहो ॻाइण में को मतिलबु घणो फ़र्क़ु आहे या फ़र्क़ु केतिरो आहे? मतिलबु सूफ़ी ऐं आम सॉन्ग में काफ़ी फ़र्क़ु आहे। आम सॉन्ग में तव्हां कंहिंजी बि शाइरी इस्तेमालु करे सघो था। ठीकु आहे। सूफ़ी जेकी शाइरी हूंदी आहे उहो माना काफ़ी माना उनखे चवंदा आहिनि हिकिड़ो वेही करे को वॾो शाइर हूंदो नालेवार जेका असांजा माशाल्लाह शाइर जेका असांजा अञा ताईं सम्झूं उहे ज़िंदा आहिनि बुज़ुर्ग आहिनि। सचल सरमस्त थी विया, ॿिया शाह अब्दुल लतीफ़ भिठाई साहिबु थी विया, त उन्हनि जी शाइरी सदाईं माना हमेशह जलाई सम्झो त ज़िंदा आहे ऐं रहंदी। सही ज़बरदस्त। अच्छा कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा मेरा वाक़ा कॉलोनी गुड्डू खान मोहम्मद हनीफ शाह। जी हनीफ मां कीअं आहियो? ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह शुक्र तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं प्रोग्राम ॾिसो पिया? तमामु बहितरीन ऐं गेस्ट वेठे तव्हां सां गॾु भेण खे वेलकम चऊं था असां। वेलकम। अच्छा ॻाल्हायो बि न रुगो वेलकम न कयो, ॻाल्हायो बि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, महिरबानी अदा, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह वेलकम। महिरबानी अदा, तमामु बहितरीन सूफ़ी सॉन्ग हले पियो तव्हांजो। महिरबानी भाउ महिरबानी, मौला ख़ुशि रखे तव्हांखे। टॉपिक तव्हांजो ईअं न महिनत जेको माण्हू कंदो आहे त उनखे कामयाबी मिलंदी आहे न मिलंदी आहे? बिल्कुलु। इहो कीअं थी नथो सघे त माण्हू महिनत करे ऐं कामयाबी न मिले? सही। अगर सच्ची दिल सां नेक नियत सां इंसान मेहनत कंदो त उनखे ज़रूर कामयाबी ज़रूर मिलंदी। अच्छा रुपये मां 100 थींदो आहे। अच्छा तव्हां पंहिंजी पूरी लाइफ में कहिड़ी शइ महिनत सां हासिल कई आहे जेका महिनत खां पोइ मिली हुजे, भले उहा नंढड़ी छो न हुजे? मां महिनत सां हर शइ मिली वेंदी आहे, लेकिन मां जंहिं शइ ते अलाह जो शुक्र आहे महिनत कई उहा शइ मूंखे मिली वई आहे। वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह, तमामु सुठो। ऐं वॾी महिरबानी हनीफ़ भाउ ऐं हनीफ़ शाह गुड्डू खां असांजो रेगुलर कॉलर आहे। ऐं वाक़ई में महिनत सां हर शइ मिली वेंदी आहे, पोइ चाहे नंढड़ी शइ छो न हुजे। अज़रा अगरि महिनत सां कुझु न बि मिले थो न, पर हिकिड़ी वॾी शइ मिली वेंदी आहे, सबक़ु मिली वेंदो आहे, सिखिया मिली वेंदी आहे, सिखिया मिली वेंदी आहे, उहो उनखे माना हू बि वॾी शइ आहे उन इंसान जे लाइ। बिल्कुलु। अच्छा हिन फील्ड में ॾिसो काफ़ी उहा ई ॻाल्हि आहे त काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके तव्हांखे चाहींदा हूंदा त तव्हां माना अॻियां वधो, काफ़ी ईअं बि चाहींदा हूंदा त तव्हां अॻियां न वधो, तव्हां साणो को माण्हू टकरायो? अॻियां वधण वारनि में मुंहिंजे हस्बैंड आहे जंहिंजो वॾो हथु आहे, ऐं जेका चाहिनि था न वधनि उन्हनि जी वॾी महिरबानी, त उन्हनि जे जेका उहे चवनि था त न वधे, ऐं उन्हनि जी टिस में जेको आहे मां अॻियां वधी रही आहियां। अलाह जो शुक्र आहे, मौला जो करम आहे, नियत साफ़ इंसान जी हुजे, बेड़ा पार आहिनि। बेड़ा पार। अच्छा उहा ई ॻाल्हि अची वई त नियत साफ़ ऐं मंज़िल आसान। सो उहे छो जो ॾिसो न हर फील्ड में अहिड़ा माण्हू तव्हांखे मिलंदा आहिनि त तव्हां जिथे रहो था उते केरु तव्हांखे पसंदि कंदो आहे, केरु तव्हांखे पसंदि न आहे कंदो, छो जो हिकिड़ो माण्हू जेको आहे न चवंदा आहिनि त सभिनी खे न आहे वणंदो, ज़रूरी न आहे त सभिनी खे वणो। हिकिड़ो शेर बि आहे, सही सां मूंखे यादि न आहे, त चवनि त मतिलबु मां सभिनी खां मैं सबसे अलग हूँ, ये एक अच्छी बात है या एक सच बात है, माना उन जी लाइनूं ईअं आहिनि त मैं सबसे अलग हूँ, ऐं वाक़ई में मां सभिनी खां अलॻि इन जे करे आहियां त मां कंहिंखे वणंदी आहियां, कंहिंखे न वणंदी। अगरि मां सभिनी खे वणां त मां पैसो थोरी आहियां जो सभिनी खे वणां, पैसो सभिनी खे वणंदो आहे। बिल्कुलु अज़रा ॾिसो न, हिकिड़ी कड़ी शइ तव्हां रखो, हिकिड़ी मिठी शइ तव्हां रखो, ऐं जेका बि माकोड़ियूं या को बि जानवर हूंदो हू कड़ी शइ न वेंदो, मिठी शइ ॾींदो, कड़ी शइ सां गॾु हिकिड़ो माण्हू बि न हूंदो। सही बस इहा ई मिसाल आहे हिन शइ जी। बिल्कुलु। अच्छा कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ अभी गुलरेज अली चाटे गया तो रात का खैर था जी। गुलरेज भाउ कीअं आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह शुक्र आहे, मां बिल्कुल ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हांजे साम्हूं तव्हां ॿुधायो, प्रोग्राम ॾिसो पिया? हा बिल्कुल शो ॾिसां पियो, फर्स्ट क्लास ज़बरदस्त शो हले पियो। महिरबानी। छा चवंदो? जी हा, फराह लश्करी सिंगर चाहे नबी हिन सां ॻाल्हाईंदासीं। बिल्कुल ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा, ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? कीअं आहियो? ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदा बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र आहे, फर्स्ट क्लास माशाल्लाह, सुठा गाना तव्हां ॿुधायो त आवाज़ बि माशाल्लाह सुठी आहे। महिरबानी भाउ, तव्हांजी महिरबानी आहे। जी जी ख़ुशि हुजो, आबाद हुजो। उस्ताद बुखारी शायरी में कोई अगरि गाना ॿुधाईंदा तव्हांजी महिरबानी थींदी। हाज़िर भाउ, हाज़िर हाज़िर। ठीकु आहे। जी जी बिल्कुलु। आज थोरो एंटरटेन वारो गानो ॿुधायां थो। हा हलो सही आहे, ॿुधायो।
अटकी झरत केटी बंदर ते घर नंगर दे ओ तुझे गब में थी बियदम मुटे दी कद मेरे बानी ओ तो वावा थी वेंदी तानी अटकी झरत केटी बंदर ते घर नंगर दे। वाह वाह वाह, वॾी महिरबानी गुलरेज़ भाउ ऐं जेको आहे कॉल करण जे लाइ ऐं तमामु ख़ूबसूरत ट्रैक ॿुधाइण लाइ। पर अॼुकल्ह उहा रहियो ई न आहे ज़मानो त केरु कंहिंजे अदब में उथी बीह रहे। हाँ सही ॻाल्हि, अॼुकल्ह उथियारे बीहारे था वॾी ॻाल्हि आहे। माशाल्लाह ले में हुया अदा जेका ज़बरदस्त न तमामु सुठो, माशाल्लाह मां सिंगर ई चवंदसि, आवाज़ ॾाढो सुठो आहे। हमेशह जेको आहे असांखे को न को सुठो सॉन्ग ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि खे अचणु खपे, सारी ॻाल्हि आहे, सुठा सिंगर घटि आहिनि। उहा ई ॻाल्हि आहे त माना न्यू टैलेंट खे बि मौक़ो ॾियणु खपे। ऐं अदा गुलरेज़ सुठो सॉन्ग हमेशह ॿुधाईंदो आहे। स्मार्ट सनावला जेका उनजी त वरी शाइरी ई पंहिंजी हूंदी आहे, पर उनजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे। कॾहिं फनी ॿुधाईंदो आहे, कॾहिं ॾुख जा, पर अमूमन जेके आहिनि सभु ॾुख जा ई सॉन्ग ॿुधाईंदा आहिनि। शाइर हमेशह ॾुख जी शाइरी कंदा आहिनि, भला ईअं छो? शाइर चइबो कंहिंखे आहे, इहो तव्हां ॿुधायो, जॾहिं इश्क में उनखे धोखो मिलंदो आहे या इश्क में उनखे धकु मिलंदो आहे त हू शाइर थी वेंदो आहे, त हू वरी पंहिंजी शाइरी ज़ारी ॻाल्हि पंहिंजो गम उन शाइरी में बयानु कंदो आहे। अच्छा, मतलब उन्हनि खे पोइ सचो इश्क हूंदो न, तॾहिं पाण खे छॾे था सच इश्क वारो ई शाइर थींदो आहे। न त जेका ॿिया शाइर आहिनि उहे ॿियनि खां शाइरियूं कराईंदा आहिनि, उहे आउं उन्हनि खे शाइर न चवंदसि। सही ॻाल्हि आहे, सॉरी, मां उन्हनि खे शाइर न चवंदसि। जेको शाइरी ज़ारी ॻाल्हि, अगरि मां आर्टिस्ट आहियां, मां स्क्रीन जे साम्हूं आहियां त मां ॿिए कंहिंखां नथी ॻाल्हाए सघां, मां ई ॻाईंदमि। तव्हां पाण ई ॻाईंदो। सो शाइरनि में बि ईअं हूंदो आहे, ईअं ई हूंदो। अच्छा, तव्हां हूअं माशाल्लाह खोड़ सारा हिन वक़्त ताईं सॉन्ग्स चया आहिनि, जॾहिं खां वठी तव्हां हिन फील्ड में आया आहियो, लॻभॻि केतिरा सॉन्ग्स चया हूंदा? अनलिमिटेड आहिनि अज़रा, अनलिमिटेड आहे। ईअं ई ॻाल्हि थी वई, जीअं मां तव्हांखे चवां तव्हां घणा शोज़ कया आहिनि, त माशाल्लाह तव्हां त अनलिमिटेड शोज़ कया आहिनि। बिल्कुलु। अच्छा, उन्हनि मां फेवरेट तव्हांजो गीत कहिड़ो आहे भला, तव्हांजे पंहिंजे ॻायल गीतनि मां जेको तव्हांखे वणंदो हुजे? हिकिड़ो मां सॉन्ग कयो हुयो, उहो बि तव्हांजे शो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि। उहो बसि मां पंहिंजो फेवरेट ई सम्झां थी। अच्छा, सूफ़ी जेका बि माना सॉन्ग्स आहिनि उहे मुंहिंजा फेवरेट ई हूंदा आहिनि, सभु जेका बि सूफ़ी सुठी शाइरी आहे। अहिड़ो कुझु हूंदो आहे न जॾहिं असां ज़ाहिर ॻाल्हि आहे, इंसान कॾहिं ख़ुशि हूंदो आहे, कॾहिं गम में हूंदो आहे, कॾहिं कीअं हूंदो आहे, पोइ अहिड़ी का सिलेक्शन हूंदी आहे इंसान जी लाइफ में जेको असां वेही ॿुधणु चाहींदा आहियूं, बार बार ॿुधणु चाहींदा आहियूं। अज़रा, मां ग़ुलाम अली साहब खे तमामु घणो ॿुधंदी आहियां, मैडम अब्दा परवीन खे ॿुधंदी आहियां, ऐं माना मैडम नूर जहां थी विया आहिनि, उन्हनि खे मां ॻाइण जी तमामु घणी कोशिशि बि कंदी आहियां। ऐं उर्दू गज़ल्स में मूंखे चवंदा आहिनि त तव्हां सिंधी खां वधीक बहितर उर्दू गज़ल्स ॻाईंदा आहियो, छो त उर्दू गज़ल मां चवां थी त तमामु घणी ॾुखी आहे, मतिलबु मुश्किल आहे तमामु घणी। अच्छा, हाँ, जेको आहे ब्रेक आहे, मुंहिंजे ख़्याल में ब्रेक जो टाइम आहे, त ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हाईंदासीं। वेलकम बैक, हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था। म्यूज़िक ऑन डिमांड में असांजो प्रोग्राम बि हली रहियो आहे। असांजो जेको टॉपिक आहे उहो महिनत आहे, त महिनत सां ई हर शइ मिली सघे थी, त सभिनी जो ओपिनियन इहो ई आहे, साॻियो ई आहे, त वाक़ई में महिनत कबी त असां हर शइ खे हासिलु करे सघूं था। ऐं महिनत वारे सां अलाह साईं बि गॾु हूंदो आहे। ऐं जेको आहे फरास सां गॾु आहे, त असां फराह खां पुछंदासीं। अच्छा फराह, लेडीज़ में घणो हूंदो आहे त हिक ॿिए खे ॾिसी करे असां ड्रेसिंग ते ॻाल्हाईंदा आहियूं, शूज़ ते ॻाल्हाईंदा आहियूं, हेयर कट ते ॻाल्हाईंदा आहियूं, मतिलबु मेकअप ते ॻाल्हाईंदा आहियूं। त ॾिसो न, लेडीज़ चवंदा लेडीज़ त जेलसी कंदी आहे, पर ईअं बि न आहे, सभु ईअं न हूंदो आहे। अच्छा, इहो हुननि माण्हुनि खे जेलसी लॻंदो आहे त आउं जेकॾहिं मतिलबु फराह जी ड्रेस पाती आहे, आउं बि पाईंदमि त मां बि सुठी लॻंदमि, ठीकु आहे, असांजी फीलिंग्स ईअं हूंदियूं आहिनि, पर अॻिले खे ईअं लॻंदो आहे जेलसी पई करे हुनखे ॾिसी चए थी मां बि ओड़ी ड्रेस। त तव्हांजी नेचर जे हवाले सां मां पुछंदसि, तव्हांजी नेचर कीअं आहे? त तव्हां काफ़ी माण्हुनि जी नेचर हूंदी आहे त अगरि तूं इहा ड्रेस पाती आहे त मां न पाईंदसि, छो जो हिन पाए छॾी, पर जेकॾहिं सुठी लॻे थी त मुंहिंजी आहे त आउं बि पायां। तव्हांजी कीअं आहे? इहा ई आहे मुंहिंजी, माना अगरि कंहिं पाए छॾी आहे न त पोइ उन त दिलि थोरी माना हटी वेंदी, छो त हर माण्हू चाहे थो त असां हर माण्हू खां हटी करे नज़र अचूं। ऐं आर्टिस्ट त उहे बि 100 मां हिकिड़ो ई माना नज़र ईंदो आहे, सभिनी जो रुझान हूंदो आहे आर्टिस्ट माना छा पातो आहे, छा, छो त मूंखे ख़बर आहे न असां तव्हांखे माशाल्लाह ऐं उहो ई फॉलो कंदा आहिनि आर्टिस्ट खे या सिंगर खे, या जेका माना तव्हांजी ड्रेसिंग खे बि काफ़ी माण्हू फॉलो कंदा हूंदा, बाबा अज़रा जेको आहे ऐं फलाणो ड्रेस पातो हुयो आहे, मूंखे बि साॻियो इहो ई पाइणो आहे। सो मुंहिंजी इहा ई हूंदी आहे त अगरि कंहिं पाए छॾियो आहे त उनखे थोरो चेंज करे छॾींदी आहियां ऐं उनखे हटी करे चेंज पाईंदी, पर उन में इहो न आहे त तव्हांखे जेलसी आहे, जेलसी न हूंदी आहे, हर कंहिं इंसान जी पंहिंजी फीलिंग्स हूंदियूं आहिनि। अच्छा, कलर कहिड़ो फेवरेट आहे?
जेको बि डार्क कलर आहे न उहो मूंखे फेवरेट आहे ऐं वधीक मूंखे जेको आहे रेड कलर पसंदि आहे रेड कलर पसंदि आहे ज़बरदस्त अच्छा कॉल बि कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी बदीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां जी बशीर भाउ कीअं आहियो ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां भेण जी तव्हां ख़ुशि आहे तबियत सही आहे अल्लाह शुक्र मां बिल्कुलु ठीकु आहियां प्रोग्राम ॾिसो पिया भाउ जी बिल्कुलु ॾिसूं पिया ऐं माशाअल्लाह जे अॼु थिया महिमान प्रोग्राम में हिनखे भलीकार चवंदासीं ऐं आपकी जेको आहे महिनत वाकई महिनत में अज़मत आहे महिनत कामयाबी जी कुंजी बि आहे ऐं महिनत उहा महिनत जंहिंमें दिलि सां कई वञे सही ऐं उनमें सचाई हुजे ऐं लगन सां जेकी महिनत कबी आहे उहा जेको उन खां पोइ जेको कामयाबी मिलंदी आहे उनजी मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे हा बिल्कुलु सही था चओ जी ऐं अदी सां ॻाल्हाईंदा बिल्कुलु ॻाल्हायो जी अदा अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम सलाम अदा अदी छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह त तव्हां भाइरनि जी दुआऊं आहिनि तव्हां ख़ुशि आहियो अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो बसि तव्हांजा बि गाना ॿुधूं पिया ज़बरदस्त तव्हांजा सुफ़ाने कलाम बि ॿुधोसीं ऐं जेको आहे असां हिते बि जेको तव्हांखे जेको फेवरेट तव्हांजो जेको गानो आहे उहो अगरि असांखे ॿुधाईंदसि त महिरबानी तव्हां जी जी भाउ बिल्कुलु इहो सॉन्ग मां जेको नेक्स्ट हूंदो तव्हांखे डेडिकेट कंदसि ओके अल्लाह हाफ़िज़ बशीर भाउ थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग ऐं वॾी महिरबानी बशीर भाउ कॉल कई असांखे असांजो रेगुलर कॉलर आहे ऐं जेको आहे बशीर भाउ बि इहो ई चयो त महिनत जेका आहे उहा कामयाबी जी कुंजी आहे ऐं महिनत कंदासीं त असां कामयाबु थींदासीं ऐं महिनत खां सवाइ अगरि असांखे का शइ हासिलु थी वञे त उहा टेम्पररी हूंदी छो जो ॾुखियाई खां पोइ चवंदा आहिनि सुख ईंदो आहे राति खां पोइ सिजु ईंदो आहे त उहे शयूं वरी हमेशह जे लाइ रहिजी वेंदियूं आहिनि असां टेम्पररी बि हूंदियूं आहिनि ऐं कंहिंजी क़िस्मत बि हूंदी आहे कंहिंजो लक बि हूंदो आहे जंहिंखे यकदमि जेको आहे उहो माना कामयाबी मिली वेंदी आहे बिल्कुलु पर अमूमन ईअं घटि थींदो आहे ऐं इंसान खे कोशिशि जारी रखणु खपे बाक़ी मायूस थी वेंदा आहिनि काफ़ी माण्हू असां पाण काफ़ी दफ़ा थी वेंदा आहियूं हिकिड़ो माण्हू हिकिड़ी शइ में लॻो पियो आहे ऐं हू तव्हांखे माना उन में कामयाबी नथी मिले पर उन वक़्तु तव्हांखे उहो माण्हू खपे जेको तव्हांखे सुठो गाइड करे सही पोइ रस्तो ॾेखारे या गाइड करे तव्हां में उमेद पैदा करे काफ़ी माण्हू ईअं हूंदा आहिनि न ठीकु आहे तव्हां माना तव्हां मां न थींदो तव्हां खां न थींदो छॾियो छो न थींदो सही ॻाल्हि आहे इहो ई त सुवाल आहे त छो हिकिड़ी शइ असां पाण ठाही आहे ठीकु आहे इहे जॾहिं असां पाण ठाही आहे त हू असांखां छो न थींदी बिल्कुलु अच्छा ॾिसो ईअं ई रिश्ता आहिनि न रिश्ता बि असां पाण ठाहींदा आहियूं हिकिड़ा कुदरती रिश्ता आहिनि जेके असांजे माउ जा पीउ जा भाउ जा आहिनि पर इन खां अलावा जेके रिश्ता आहिनि उहे असां पाण ठाहींदा आहियूं ऐं पाण ड्राईंदा बि आहियूं पंहिंजे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे इंसान जे पंहिंजे ई ग़लतियुनि जे करे रिश्ता जेके आहिनि उहे टुटी वेंदा आहिनि या काफ़ी शयूं असांखे न आहिनि मिली सघंदियूं या हली वेंदियूं अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू चवंदा आहिनि हा हीअ शइ तव्हांखे मिलणी हुई पर तव्हांजी ग़लती जे करे हू न मिली ऐं माण्हू खे न आहे ख़बर पवंदी मूं कहिड़ी ग़लती कई इहे वरी नेचुरली शयुनि में थियूं अचनि छो जो इंसान ख़बर न आहे असांखां किथे कहिड़ी ग़लती थी वञे इन जे करे उहो ई जीअं चवंदा आहिनि त हमेशह जेको आहे अलाह साईं खां सुठी दुआ घुरणु खपे माफ़ी वठणु घुरिजे ऐं कोशिशि कजे हा कोशिशि कजे त कंहिंजी दिलि माण्हू न ॾुखाए अज़रा इस्तग़फ़ार अलाए मूंखे ईअं तव्हांजे प्रोग्राम में चवणु खपे न इस्तग़फ़ार जेको आहे उहो अहिड़ो मोती आहे मां चवंदमि जेका माण्हू आहिनि अस्तग़फ़िरुल्लाह पढ़ंदा न त कॾहिं उन्हनि खे माना हिकिड़े रिस्क में कमी कोन थींदी ऐं कॾहिं उनखे तकलीफ़ न ईंदी माना उथंदे वेंदे अस्तग़फ़िरुल्लाह पढ़ंदा न इहो मूं पाण आज़मायो आहे वाह वाह ज़बरदस्त ऐं वाक़ई में तौबा सां त जेको आहे अलाह साईं ख़ुशि थींदो आहे चवंदा आहिनि जीअं हिकिड़े जवान जे सजदे सां अलाह साईं ख़ुशि थींदो आहे जीअं हिकिड़ो चवंदा आहिनि जवानी जो सजदो ऐं पोढ़ाइप जा चवंदा आहिनि 100 सजदा त हिकु जवान जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे त अञा वधीक फ़रिश्ता बि ख़ुशि थींदा आहिनि सो इहा ई ॻाल्हि आहे त इस्तग़फ़िरुल्लाह सां गॾु जेको आहे फ़रिश्ता बि असां सां गॾु उहे शयूं हटाईंदा आहिनि जेके असांजे लाइ सही न हूंदियूं आहिनि बहरहाल कॉल आहे कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कीअं आहियो ठीकु ठाक जी अल्हम्दुलिल्लाह ठीक हूं चंगे सॼी महिमान बि चंगी आहे सुठा ॻाल्हियूं करे थी पई हाँ वॾी महिरबानी जी जी महिनत सां त हर शइ मिलंदी आहे ज़रूरु मंज़िल बि आसान थी वेंदी आहे महिनत सां सही अगरि महिनत जो फल अल्लाह पाक जो फरमान आहे सच्ची दिलि सां नियत सां तव्हां महिनत करो तो तुंहिंजो मिठो फल ज़रूरु मिलंदो देर या सवेर वाह वाह जबरदस्त इहो सॼो ईमान आहे पंहिंजे महिनत जे मथां बिल्कुलु सही जी जी असां अॼु असां थोरो हिकिड़ी माउ जे मथां कुझु अल्फाज़ चवंदासीं बिल्कुलु
माँ तेरा लेका छूटा, आहिस्ता आहिस्ता तेरा हर रिश्ता छूटा। होठों पे खोखली हंसी सजाकर, पिया का हर रिश्ता फर्ज निभाकर, खुदा की नजर में सुरखरू होकर तेरे खाली मन की वीरान बस्ती में यादों के झिलमिलाते सुनहरे पल, लम्हा भलम्हा ठंडी आहों के झोंकों से बेखबर दीन और दुनिया की तालीम से माला माल, तेरे जिगर गोशे और लाल, तेरा खून जिगर पीकर मंजिल मकसूद पे पहुंचकर, तुझे यको तना छोड़कर, तेरी बुझती सांसों को इंतजार की अजियत देकर, ये नादान और बेहिस और बेनाम इंसान तेरा गरूर तोड़कर, खुद रुसवाए जमाना बनकर, न जाने किस शायर की इस शेर की मिसाल बन गए। बेटे के दर से भीख में मिलती हैं रोटियां, अरमान सारे खास में बेवा के मिल गए। ये मुझे अल्फाज हर उन्हीं माँ जे लाइ जेके हकीकत में पंहिंजे पुट उन्हनि खे छॾे हलिया वेंदा आहिनि। सही, जी अजी बस वॾी महिरबानी। सुभान अल्लाह, माशाल्लाह। ऐं अदी लफ़्ज़ अहिड़ा ॿुधाइनि, मतिलबु इमोशनल करे छॾे, छो जो हक़ीक़त बि आई आहे। ऐं माउ पीउ आख़िर में अकेला ई रहिजी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि जी औलाद जेका हिकु हिकु करे, धीअ त चलो शादी थी वेंदी आहे, पर जिन जा पुट हूंदा आहिनि उहे उन्हनि खे छॾे वेंदा आहिनि, ऐं मतिलबु मां कुझु बि चई नथी सघां। अज़रा अॼुकल्ह जेका पुट आहिनि उन्हनि खां वधीक सुठी धीअरूं आहिनि। हा, धीअरूं बिल्कुलु। आउं चवंदी आहियां जॾहिं माना असांजी अमड़ आहे, भाउ असांजो आहे, अम्मी खे अगरि खंघि बि थींदी आहे न, पहिरीं असां धीअरूं पहुचंदा आहियूं, सही, पुटु पोइ ईंदो आहे। सही, त असां चवंदा आहियूं पुटु थिए, धीउ छो थी आहे, पर मां एग्ज़ैक्टली मां इहो चवंदमि त धीउ खाईंदी ॿिए जो आहे, ॻाईंदी घर वारनि जो आहे। सही, त धीउ जेकी आहे न उहो माना पुट खे छॾियोसि, अॼु जे दौर में धीउ जेकी आहे न उहो ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजी हिकिड़ी न्याणी आहे माशाल्लाह, ऐं प्राउड फील कंदी आहियां, मूंखे पुटु न खपे, मूंखे धीउ खपे। हा, ऐं धीअरूं जेके आहिनि आख़िरत में सहारो ई ॾींदियूं आहिनि। छो जो ॾिसो न, उहा ई ॻाल्हि त पुट पोइ पहुचंदा आहिनि ऐं धीअरूं अॻ में पहुचंदियूं आहिनि, भले हुननि जी शादी थी वञे, शादी उहा ई ॻाल्हि आहे, खाईंदियूं मुड़ुस जो वञी रहंदियूं मुड़ुस जे घरनि, पर वरी पंहिंजे माउ पीउ ते कॾहिं बि अहिड़ी का शइ बर्दाश्त न कंदियूं आहिनि। ऐं पुट वरी बि चई वेंदा आहिनि, था सही सही, मुंहिंजी ज़ाल सही आहे, तव्हां ग़लति आहियो, इहे लफ़्ज़ उहे चई वेंदा आहिनि, पंहिंजी ज़बान सां चवंदा आहिनि त मुंहिंजा सावरा सही आहिनि, तव्हां ग़लति आहियो। सो बहरहाल बसि ये दुनिया हले अक्सर इहो आहे। अच्छा, जंहिंखे तव्हां ॾिसंदव न, उन्हनि जे ख़ानदान में को न को हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो ई हूंदो, भले 4 हुजनि, उन मां हिकिड़ो अहिड़ो छोकिरो निकिरंदो आहे। त इहो मतिलबु बसि नेचुरली चऊं त कुदरतनि को अहिड़ी शइ आहे। अच्छा, पहिरियां ईअं चयो वेंदा, हाणे बि चयो वेंदो आहे त भई मकाफ़ात अमल आहे, जहिड़ी करणी तड़ी भरणी, पर न, ईअं बि न आहे। जेके पुट पंहिंजे पीउ सां ॾाढो सुठो रवैयो रखियो आहे, उन्हनि जा ई पुट वरी सही न आहिनि, ईअं बि आहे। बिल्कुलु, पोइ हू सोचींदा आहिनि त भई मुंहिंजी पंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजी वाइफ आहे, मुंहिंजा ॿार आहिनि, अॼु दौर ॿियो आहे, तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां पुराणे दौर जा आहियो, ईअं थींदो आहे। त काफ़ी जेके असांजा पीअर आहिनि उहे इहो ई चवंदा आहिनि त असां त पंहिंजे पीउ सां ईअं कोन्ह कयो, पर जेकॾहिं मुंहिंजो पुटु करे थो त ठीकु आहे। ऐं पोइ हज़रा उन दुनिया में भरंदा बि आहिनि। हा, वरी पोइ उहो भरंदो, जेको करे थो उहो ज़रूरु भरंदो। सो बहरहाल जेको आहे इहा दुनिया ईअं हलंदी रहंदी, ऐं कंहिंजे अचण या कंहिंजे वञण सां वाक़ई को फ़र्क़ु त न आहे पवंदो, पर दुख इंसान खे रहिजी वेंदो आहे। चाहे तव्हांजो को बि रिश्तो हुजे, अगरि तव्हां सां नाइंसाफ़ी करे थो त उहो तव्हांखे दुख रहिजी वेंदो आहे। मतिलबु इमोशनल थोरो माहौल थी वियो आहे त उनखे थोरो सेट कयूं, कलाम ॿुधूं था, ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे, अॼु खां ॿुधंदासीं। Don't be
इबादत कई शायरी तमामु ख़ूबसूरत आहे हिनजी ऐं अॼु थोरी असां माना इहो माज़रत कंदासीं टेक्निकल प्रॉब्लम्स थी तमामु ख़ूबसूरत शायरी आहे हिन सॉन्ग जी अच्छा टोपी एजरक पटको कुहाड़ी ज़ाहिरी ॻाल्हि असांजी सकाफ़त में था अचनि उन्हनि जी जेसि ताईं वाक़ई इंसान इज़त न कंदो त पोइ पंहिंजे सिंधी सॼाइण बि बेकार आहे उहे सभु शयूं काफ़ी हद ताईं पुठिते आहिनि पर वरी मतिलबु थी वियूं हाणे वरी ईंदा आहिनि हाणे जेका असां जेको टोपी एजरक डे मल्हाईंदा आहियूं उन खां पोइ जेको आहे असां न्यू जनरेशन में इहो KTN जेको आहे उन स्टार्ट कयो त वरी हितां वरी पोयां जेका बि आहिनि इहो असांजे लाइ सुठो थी वियो त असां सिंधी ॻाल्हि ॻाल्हाए हा बिल्कुलु असां सिंधी आहियूं वरी जेका न्यू जनरेशन आहे जिनखे ख़बर न आहे त टोपी एजरक पटको कुहाड़ी छा आहे या छाजे लाइ असां आहे रखी छो ॾिसो ॿार हर शइ घर में ॾिसी सवाल कंदो आहे हीअ छो आहे हिन जो कमु छा आहे हिन जो कमु छा आहे हीअ छा आहे त असांखे इहे कल्चर ॾे असांजा जेके बि हुजनि चाहे सिंधी कल्चर आहे बलोची आहे पंजाबी आहे पछतो आहे जेके कल्चर हूंदा आहिनि असांजा उहे असांखे इहो ई ॿुधाईंदा आहिनि त तव्हां कहिड़े कल्चर जा आहियो या तव्हां कहिड़े कल्चर में पैदा थिया आहियो वेलकम बैक म्यूज़िक एंड मॉर्निंग त फ़मीर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं फराज़ सां गॾु असां कचहरी भले पई गॾो कॉलर्स बि आहिनि अच्छा असां जेको आहे हिन वक़्तु जेको सुवालु अचे थो मुंहिंजे ज़हन में अच्छा कुकिंग जा हाल असां पुछंदासीं छो जो फील्ड कंहिं बि औरत कंहिं बि फील्ड सां तालुक़ु रखे पर कुकिंग हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां खे मतिलबु दिलचस्पी बि हूंदी आहे काफ़ी मायुनि खे ऐं काफ़ी वरी मूं वांगुरु ईअं बुंदियूं था ठाहियां नालो ते सो बहरहाल तव्हांखे आहे दिलचस्पी कुकिंग कंदा आहियो सभु पूरी सभु कुकिंग कंदी आहियां हर शइ माना मूंखे ईंदी आहे ठाहिणु माशाल्लाह छा शौक़ु सां ठाहींदी आहियां शौक़ु सां सुठो छा ठाहींदा आहियो हाणे पाण कीअं पंहिंजी तारीफ़ कयां हर शइ सुठी ठाहींदी आहियां बिरयानी सुठी ठाहींदी आहियां कौरमो मुंहिंजो जेको आहे VIP हूंदो आहे ऐं इहो वाक़ई हूंदो आहे ईअं माना चवण जे हुन ते न आहे मां जॾहिं ठाहींदी आहियां त माण्हू पुछंदा आहिनि त ॿाहिरां घुरायो आहे सो मुंहिंजी मूं क्लासिस वरितियूं हुयूं माना जॾहिं मां कॉलेज में हुयसि हा त माना जेकी एग्ज़ैक्ट क्लासिस हूंदियूं आहिनि माना उनजी मां बाक़ाइदा उनजी मां सिखिया वरिती हुई सो कुझु अम्मी जी तरफ़ां कुझु भेणनि जी तरफ़ां ऐं कुझु क्लासिस में सिखी वियसि अच्छा मतिलबु कोरमो सुठो ठाहींदा आहियो तव्हां कोरमो बिरयानी थी वई ऐं माना हर शइ माना लज़त हूंदी आहे हर कंहिंजे हथनि जे हिसाब हूंदो आहे अच्छा भला चांवरनि जी मानी ईंदी आहे हा चांवर जी मानी ठाहिणु कोन ईंदी आहे मूंखे ॾुखी लॻंदी आहे न हा मूंखां टेढ़ी मेढ़ी थी वेंदी आहे उहो चिलो जेका ठाहींदा आहियूं उहो मां ठाहींदी आहियां पर हू छा आहे उहो मां जंहिं महिल जेकी ॻाल्हि आहे कढंदी आहियां उहो कीमो थी वेंदो आहे सॼो मानी हा मानी मूंखे चांवरनि जी न ठाहिणी ईंदी आहे बाक़ी हर शइ अच्छा साग बि ठाहिणु कोन ईंदो आहे जेको आहे उहा हमेशह ॾुखी लॻंदी आहे माण्हुनि खे पर उहा सवली आहे पचाइण अच्छा हा उनजी माना टेक्निक कीअं आहे त तव्हां अटे खे जीअं तव्हां कणिक जो अटो कलींदा आहियो न ॻोहींदा आहियो हुनखे बि ईअं करिणो आहे अच्छा जेतिरो उनखे पहिरियां तव्हां कलींदो ओतिरो मानी तव्हांजी सुठी पचंदी कॾहिं बि टुटंदी कोन मूंखे वणंदी ॾाढी आहे मां मासियुनि खे चवंदी आहियां त माना चांवर जो अटो घुराए करे त मूंखे तव्हां मानी ठाहे ॾियो मच्छी ठाहींदा आहियूं या छा ॿियो साग वग़ैरह हूंदो आहे छो त साग सां ईअं ई मानी सुठी लॻंदी आहे उहा सुठी कोन लॻंदी आहे सुठी कोन लॻंदी आहे हा बिल्कुलु त चांवर जी मानी ऐं अच्छा हा काफ़ी माण्हू वरी मकाई जी मानी खाईंदा मकाई जी मानी हा मां कॾहिं न खाधी आहे न मूंखे वणंदी आहे मूंखे उनजो कलर बेसन वारो टेस्ट कलर उनजो मूंखे न वणंदो आहे बेसन जी मानी वांगुरु हूंदो अथसि न त कलर मूंखे कोन वणंदो आहे बाक़ी चांवर जी मानी त मुंहिंजी फेवरेट आहे उहो त हाणे कंहिंजी लाड़काणे वारा त सभई चांवर आई उहो मच्छी चवंदा आहिनि मच्छी साग ऐं मतिलबु दादू मेहड़ लाड़काणो इहे जेके बि शहर आहिनि असांजा हेॾे चांवरनि जी मानी घणी खाधी वेंदी आहे ऐं न कुझु असांजा जेका सुठी फैमिलीज़ आहिनि हिते माना सिंध में उहो त उन्हनि जी त हूंदो आहे चांवरनि जी मानी खाईंदा आहिनि असांजो त रूटीन आहे न असां उन फैमिली में असां बि आहियूं असांजो रूटीन आहे मंझंदि जी मानी चांवरनि जी पचंदी आहे अच्छा माना नाश्तो कणिक जी मानी वरी चांवरनि जी मानी मंझंदि जी वरी चांवर या मतिलबु जेको तव्हां ठाहियो अच्छा तव्हां 3 टाइम मानी खाईंदा आहियो हा मतिलबु असांजो जेको रूटीन थी चवां जेको असांजे पूरे शहर जो आहे पूरे शहर जो मेहड़ जो ॿुधायां थी सही त सिर्फ़ु असांजो घर न मतिलबु मेहड़ जो जेको आहे अगरि मूंखे मेहड़ में प्रोग्राम ॾिसंदा हूंदा त हुननि रूटीन ईअं आहे त सुबुह जो सभु नाश्तो कंदा आहिनि कणिक जी मानी सां पोइ जेको बि कनि चांहि सां कनि अंडे सां पराठो जेको माना ऐं मंझंदि जो हर घर में चांवरनि जी मानी पचंदी ऐं हाणे कहिड़ो कॉन्सेप्ट आहे हाणे बि इहो ई आहे हाणे ईअं आहे माना हिन साइड ते असां वारी साइड ते त माना 2-3 बजे उथंदा नाश्तो कंदा नाश्ते में छा हूंदो चांहि ऐं माना बिस्किट्स वग़ैरह 6-7 बजे मानी खाईंदा पोइ राति जो देरि सां जंहिं महिल बुख लॻंदी आहे पोइ 12
अच्छा माना रोल थी वियो पिज़्ज़ा थी वियो का न का शइ माना ॿाहिरि जी हाँ पर असां जो वरी मां ॻोठनि जी ॻाल्हि कई त उते अञा त इहो ई रुटीन आहे ऐं वाक़ई में कॉल आहे कॉल खां पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं छो जो काफ़ी देरि खां होल्ड ते आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम याली मदद मौलानी मदद जी केरु किथां खां जी मां सना थी ॻाल्हायां नवाबशा खां जी सना कीअं आहियो ठीकु ठाक जी बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजो शो ॾाढो सुठो आहे महिरबानी तव्हां ॾाढो सुठो लॻो ॿुधायो जी महिरबानी सना छा चवणु चाहींदो तव्हांजे शो में मौला अली जो को कलाम थी वञे मौला अली जो जी अच्छा चलो अॼु त असां सां फरा गॾु आहे त उहो ई सूफ़ियाणो कलाम असांखे ॿुधाए पई जी हिन फरा ते चओ त को कलाम ॿुधाए बिल्कुलु ठीकु आहे ज़रूरु अच्छा टॉपिक ते ॻाल्हाईंदो जी मूं टॉपिक ॿुधियो कोन्हे टॉपिक आहे महिनत त महिनत सां कुझु हासिलु थींदो आहे या ईअं ई बसि मिड़ई चयो वेंदो आहे न हर शइ महिनत सां ई मिले थी तव्हांखे त कुझु न मिलंदो आहे तव्हांखे कुझु मिलियो आहे लाइफ में महिनत सां मां त अञा स्टडी कयां थी त स्टडी में बि कुझु महिनत सां मिलियो हूंदो महिनत कयो था न स्टडी में जी जी पोइ नंबर खणंदा आहियो सुठा जी जी हा पोइ इहा ई त महिनत आहे जी चलो ठीकु आहे सना अल्लाह हाफ़िज़ ऐं वॾी महिरबानी सना सां ॻाल्हायो ऐं जेको आहे उहा ई ॻाल्हि आहे त महिनत त हर कम में महिनत आहे ऐं अगरि असां हिन टेबल आहे टेबल खे ई गुलदस्ता वग़ैरह हटाए करे साफ़ु सुथरो कंदासीं साफ़ु त हाणे बि आहे पर वराए कंदासीं त बि असांजी महिनत आहे बिल्कुलु ऐं चमकंदी त पोइ असां इहो माना असांजी महिनत जो फल मानी खाइण में बि महिनत आहे उहे चांवर जी मानी पचाइण में महिनत आहे सही ॻाल्हि आहे तॾहिं ई चांवर जी मानी जेका आहे उहा सुठी पचंदी सो बहरहाल कमु जेको आहे उहो चवंदा आहिनि ॾुखियो हूंदो आहे पर नामुमकिन कुझु बि न हूंदो हर शइ मुमकिन आहे अगरि तव्हां करणु चाहियो त सो बहरहाल फराज़ सां गॾु असां कचहरी हले पई ऐं गॾो कॉलर्स बि आहिनि ऐं टॉपिक असांजो इहो ई आहे त महिनत ऐं महिनत सां वाक़ई में का हर शइ असांखे हासिलु थी वेंदी आहे या वरी जेको आहे असां मतिलबु ईअं ई चवणी आहे पर महिनत जे के बि हिन वक़्तु ताईं जिन जिन असांखे कॉल कई हुननि जो इहो ई चवणो आहे त महिनत सां असांजी हर शइ थी वेंदी आहे सो वाक़ई में इहे सच बि आहे इट्स ट्रू ऐं लाइफ आहे लाइफ खे माण्हू इंजॉय बि करे उन में महिनत बि करे उन में हर शइ अच्छा तव्हां जॾहिं बि को बि ट्रैक ॻाईंदा आहियो या हिकिड़ो जेको एल्बम तव्हां ठाहियो था एल्बम ठाहिनि था केतिरा एल्बम आहिनि तव्हांजा स्टार्टिंग में मां एल्बम्स वग़ैरह काफ़ी कया हुया पोइ उहो ई तव्हांखे मां चयो न त माना उन शइ खे जंहिंमहिल माइंड में आयो त न मुंहिंजी जेको माना हिकिड़ो हूंदो आहे न हर इंसान जो एम हूंदो आहे त न मुंहिंजी हिन साइड ते मुंहिंजो माना जॻह न आहे मां हीअ न करे सघंदा मूंखे माना उहो पसंदि बि न हुयो बिल्कुलु जेको इंसान खे पसंदि हुजे न माण्हू उहो करे ऐं उहो दिलि सां करे सघंदो सूफ़ियाणे कलामनि जो बि त ट्रैक ठहंदो न तव्हां सूफ़ियाणे कलामनि जो ट्रैक्स ठहंदो आहे ऐं अक्सर मां जेको आहे लाइव ई गाईंदी आहियां हा बिल्कुलु ऐं जेको आहे सूफ़िया फ्रेश हूंदो आहे कमु सॼो अच्छा हा ऐं जेको हू तव्हां एल्बम्स जे नाले चओ था अॼुकल्ह उहो माहौल हले पियो त मूं हिकिड़ो एल्बम या ट्रैक ठाहियो आहे ठीकु आहे त हुन ते 50 सिंगर आर्टिस्ट या जेका 70-80 आर्टिस्ट आहिनि उहे पंहिंजी शायरियूं करे धुनूं साॻियूं खणंदा अच्छा सो हू हिकिड़ो ई माना हिकिड़ो माण्हू करे पियो त 50 माण्हू साॻी शइ कनि पिया त कुझु न्यू न आहे हुनमें सही सूफ़ी में इहो हूंदो आहे माना हर दफ़ा सूफ़ी सॉन्ग में न्यू हर शइ नई शइ ॿुधण में ईंदी आहे माण्हुनि खे सही अच्छा कॉल है कॉल नासे हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम केरु किथां खां अच्छा कराची खां जी जी छा चवणु चाहींदो तव्हांजो प्रोग्राम बहुत अच्छा आहे महिरबानी हेलो शाइस्ता थैंक यू सो मच ऐं लॻे पियो थोरी जेको आहे शाइस्ता कंफ्यूज़ हुई ऐं वधीक ॻाल्हाए कोन सघी पर बहरहाल आउं इहो ई चवंदी आहियां त कंफ्यूज़ थियण जी का बि ॻाल्हि कोन हूंदी आहे लाइक उन्हनि चयो लास्ट में त गानो ॿुधायो हा गानो अच्छा हू ट्रैक असां प्ले कंदा आहियूं न शायदि उहो पई चवे पर फराह अॼु वेठी आहे असांखे लाइव गानो ॿुधाए पई अच्छा तव्हां जंहिं बि फंक्शन में वेंदा आहियो ज़्यादातर कहिड़े हिसाब जी नोयत जे गाननि जी फरमाइश थींदी आहे अज़रा आउं ज़्यादातर गैदरिंग्स कंदी आहियां जंहिंमें सुलझ लाइ सुठा माण्हू हूंदा आहिनि अच्छा त हू जेका आहिनि माना सिंपल माना जेका सूफ़ी सॉन्ग थी विया पुराणा सॉन्ग्स थी विया ऐं गज़ल्स थी वियूं उहो ॿुधणु पसंदि कंदा आहिनि बाक़ी लेडीज़ फंक्शन्स में छा हूंदो आहे उहो इन शइ खे कोन ॿुधंदा आहिनि चवंदा माना हलो गुलो हुजे अॼु जो माहौल जेको आहे उहो हुजे माना बसि हीअ आहे न्यू जनरेशन जेकी आहे उहा हीअ शइ घुरंदी आहे ऐं जेका असांजा सोबर माण्हू आहिनि जेका थोरा माना वॾी एज जा थी विया आहिनि
सो हू माना इन सूफ़ीज़म खे पसंद कंदा आहिनि। सही। अच्छा कॉल है, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजी खुश आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। ख़ालिद भाउ तव्हां ॿुधायो कीअं? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं था कयूं। जी अदा अल्लाह हाँ अजी अॼु जो टॉपिक आहे शायदि माना जेको आहे त महिनत में अज़मत आहे। बिल्कुलु ईअं आहे त अॼु जेको आहे त माण्हू जेको महिनत करे थो माना जेको आहे त दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो कहिड़ी बि फील्ड जो हुजे इंसान जी उहो महिनत सां ई माना अॻिते ईंदो आहे। बिल्कुलु। ऐं इहा जेका महिनत ई आहे जेको आहे त इंसान खे माना पंहिंजे मंज़िल ते पुॼाईंदी आहे। उहा माना भली कहिड़े बि शोबे में हुजे माना जेको आहे त माना खणी हुनरी तालीम हुजे या खणी माना जेको आहे त इहा आम तालीम हुजे या माण्हू जहिड़ी बि फील्ड में माना जेको आहे त वर्क करे थो उन में माना महिनत जो हुजणु तमामु ज़रूरी आहे। सही। ऐं जेको माण्हू महिनत नथो करे उहो ज़िंदगीअ जे दौर में माना पुठिते थो रहिजी वञे। बिल्कुलु। हाणे अफ़सोस जो इहो मक़ाम आहे त हाणे ताज़ो अची IPA माना हिकिड़ी टेस्ट वरिती असांजो नौजवान तबको माना चवणु न खपे पर निहायत अफ़सोस सां थो चवणो पए त माना 1% माना छोकिरा पास थिया आहिनि मास्तरीअ जे इम्तिहान में। अच्छा। हा माना ॾिसो केॾी माना जेको आहे त हिते माना गैप आहे। असां उन्हनि खे इहो माना एडवाइस कंदासीं त महिरबानी करे पढ़ो ऐं पंहिंजे महिनत सां अॻिते अचो। माना अॼु खां जेकॾहिं 20-25 साल तव्हां तालीम खे पुराणो ॾिसंदो त तमामु घणी महिनत हूंदी हुई। महिनत हूंदी बिल्कुलु। हा ऐं IPA हिकिड़ो शफ़ाफ़ इदारो आहे ऐं निहायत अफ़सोस सां थो चवणो पए त असांजा नौजवान हुन में माना जेको आहे त सही नमूने पंहिंजी कारकर्दगी न ॾेखारे सघिया आहिनि। सही ॻाल्हि आहे। हा तंहिंजे करे असां उन्हनि खे इहा सलाह ॾींदासीं त महिरबानी करे माना हू जेको आहे त पंहिंजे तालीम जे तरफ़ तवजो ॾियनि ऐं वधि खां वधि माना जेको आहे त माना हू अॻिते अचनि। माना महिनत ई आहे जेका माना हुननि खे कंहिं मंज़िल ते पुॼाईंदी। बिल्कुलु। कॉल जेका आहे उहा डिस्कनेक्ट थी वई ऐं त ख़ालिद भुट्टो जेको असांखे कॉल कंदो आहे रेगुलर कॉलर आहे असांजो। वॾी महिरबानी भाउ। ऐं वाक़ई में ई भाउ सही चओ त एॾो परसेंटेज ऐं या जेका रिज़ल्ट आई आहे जंहिं बि इहा टेस्ट ॾिनी आहे सो टीचर थियण जे लाइ चवंदा आहिनि जंहिं बि तव्हां सब्जेक्ट में वञो था त उहो त घटि में घटि तव्हांखे अचणु खपे न। बिल्कुलु। त जेको टीचर हूंदो जॾहिं उनखे कुझु नथो अचे त ॿार खे छा पढ़ाईंदो? अज़रा तव्हां ॾिसो अॼुकल्ह पढ़ाई जो तमामु मां चवंदी बेड़ो गर्क थी वियो आहे। ठीकु आहे न। कोरोना जे करे तमामु ॿारनि जो स्कूल बंदि आहिनि। असांजा ॿारनि जेको पढ़ियो हुयो पोयां उहो उन्हनि खां विसरी वियो आहे। इहो मां हमेशह ॿुधो आहे त चवंदा आहिनि ॿारनि जेको पढ़ियो उहो उन्हनि खां विसरी वियो आहे। मां इहो थी चवां त जेके उस्तादनि पढ़ायो उन्हनि खां बि विसरी वियो आहे। उन्हनि खां उहो इहो बि मां चवंदसि छो जो ॾिसो उस्ताद बि ओड़े तरीक़े सां ॿार खे कोन था पढ़ाइनि पहिरियां पढ़ाईंदा हुया। ठीकु आहे हीअं मतिलबु जीअं मदरसे में असां विहारींदा आहियूं ॿार सभु वेही क़ुर पाक जो विर्द कंदा आहिनि हू बि ईअं ई लाइक पढ़नि था ऐं जेको टीचर आहे उहो पंहिंजे कम में लॻो पियो आहे उन्हनि खे बसि ठीकु आहे तव्हां ॿुधी छॾियो टेस्ट मतलब जीअं बाक़ाइदे वेही करे पढ़ाइबो आहे सम्झाइबो आहे उन मां 99% मां कुझु मतलब टीचर हूंदा 100% मां 5% हूंदा जेके सही था पढ़ाइनि बिल्कुलु ॾिसो टेस्ट मां ई ख़बर पइजी वई त तव्हां छा पढ़िया आहियो। प्राइवेट स्कूल्स पंहिंजो जेको आहे न हू पंहिंजे स्कूल खे उनजी इमेज कोन कराईंदा त हू ॿार अगरि फेल बि थी वियो आहे त उनखे हू पास करे छॾींदा आहिनि त ॿार अॼुकल्ह ॿारनि जी थिंकिंग ईअं आहे त आउं पढ़ा न पढ़ा मां त उहो ई पास थींदसि ठीकु आहे। गवर्नमेंट स्कूल में उहो हाल न आहे अगरि हाल हूंदो त टीचर न आहे टीचर आहे त ॿार न आहे ठीकु आहे वरी अगरि ॿार टीचर सभु आहे त हाणे जी ॻाल्हि थी ॿुधायांव हिते मतिलबु हाणे मूंखे चवणु खपे अलाए न चवणु खपे पर थोरो ॾाढो अफ़सोस सां चवणो पए मुंहिंजे पाड़े में मतिलबु जेके मुंहिंजा नेबर आहिनि उन्हनि जी छोकिरियूं नंढियूं पढ़ंदियूं आहिनि स्कूल उहे ॻाल्हि कनि थियूं त उहो 7 खां 8 कंहिंजी 10 साल उमिरि आहे कंहिंजी 8 साल उहो चवंदा असांखे टीचर जेका क्लास झाड़ू ॾियारी हा बिल्कुलु असांखे चवंदा आहिनि तव्हां पोचो कयो तव्हां कूलर जो हिकिड़ो कूलर ठाहे हिकिड़ो पाणी ठाहे हिकिड़ो हीअं करे मां चयो फ्राइडे वारे ॾींहुं बाक़ाइदा टीचरनि जे लाइ ॿार कुझु न कुझु ठाहे करे पचाए करे खणी ईंदा आहिनि टीचर्स जे लाइ हर फ्राइडे इहो गवर्नमेंट स्कूल जो इहो ई हाल आहे। उहा ई ॻाल्हि आहे त ऐं अच्छा हिननि जो शायदि प्राइवेट हो आहे स्कूल आहे उनमें पढ़नि था या गवर्नमेंट आहे बहरहाल पर माना स्कूल कहिड़ो बि हुजे त इहो त किथे न आहे लिखियलु त तव्हां ॿार सही ॻाल्हि आहे
तव्हां पंहिंजे घर में ॿार खां जो पाणी बि भरायो कोन पियो, उहो ई ॿार तव्हांजो स्कूल वञे थो पढ़णु उते झाड़ू पोछो सिखी अचे त इहो त ग़लति आहे न। सही ॻाल्हि आहे। सो अहिड़ा टीचर्स जेके आहिनि उन्हनि खे को बि हक़ न आहे त ॿार खे जेको आहे स्कूल में अची पढ़ाइनि, उन्हनि खे त पेरेंट्स खे चवणु खपे न। अच्छा हा, वरी मां उन जी अम्मी खे ईअं चयो, मूंखे हीअ ॻाल्हि कान थी त तव्हां उन्हनि खे चओ न। चयो सभिनी ॿारनि खां ईअं कराईंदा आहिनि। मुंहिंजो सभिनी खां कराईंदा आहिनि त पोइ किथे आहिनि हिननि जा माउ पीउ कीअं सुता पिया आहिनि, निंड सुता पिया आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ॿार असां सां जॾहिं ॻाल्हि कनि था त पंहिंजे घर वारनि सां कीअं न कंदा हूंदा, या पंहिंजी माउ खे पीउ खे कीअं न ॿुधाईंदा हूंदा। बिल्कुलु अलाए कहिड़े अजीब मतिलबु माहौल जे करे। ऐं उहा ई ॻाल्हि त हाणे कोरोना जे करे एतिरी पढ़ाई डिस्टर्ब थी वई आहे। पेरेंट्स चाहिनि था त 2 ॾींहं बि स्कूल वञे ॿार, पर उहा 2 ॾींहं वरी झाड़ू हणण कहिड़ो फ़ाइदो कोन, इन खां पोइ घर में इन खां सुठो आहे त हिकु ट्यूटर सुठो हुजे तव्हांजी नज़रुनि जे साम्हूं उनखे पढ़ाए, घर में पढ़ाए, उहो बि वधीक सुठो आहे, वधीक सुठो आहे। इन खां ट्यूशन ॾियारे छॾियो ॿार खे। सो अहिड़ा स्कूल बि आहिनि। स्कूल टीचर थियण लाइ त हर कोई अॻियां ईंदो आहे त मां टीचर थियां, पर ओड़ा वरी गट्स बि त हुजनि। हा, हाणे उहा ई ॻाल्हि आहे त सभिनी जेको आहे पंहिंजो पाण खे टेस्ट में मञाए ॾेखारियो आहे त असां भई एतिरा क़ाबिल आहियूं, असां टीचर थी सघूं था। सो बहरहाल सिंधी इलाही सुठी ॿोली आहे ऐं सवली ॿोली आहे। मां त इहो चवंदसि छो जो असां पाण सिंधी त असांजे लाइ त सवली आहे, पर असांजा सिंधीअ खे सही कोन था पढ़नि। सिंधी अॼुकल्ह पढ़ाई न वेंदी आहे, पढ़ाई कोन थी वञे स्कूलनि में। इहो सिंधी में सभु फेल, इंग्लिश जी टेस्ट जंहिं ॾिनी उन में सभु फेल, त बाबा तव्हां छा पढ़ाईंदो? फारसी इंग्लिश ते घणो रुझान आहे, ठीकु आहे न, पर सिंधी असांजी उन में फेल थियनि, पढ़ंदा न त फेल थींदा। हाणे आउं तव्हांखे कोर्स वठी करे ॾेई छॾिया, उस्ताद न हुजे, तव्हांखे चवां तव्हां पढ़ो, तव्हां महिनत कयो, तव्हां फेल कीअं थी वियो? तव्हां वटि त कोर्स, बाबा तव्हां वटि त उस्ताद ई न हुयो न हुयो। बिल्कुलु। ऐं मां उस्ताद आहियां, मूंखे हू अचे ई कोन थो, मां तव्हांखे छा पढ़ाईंदमि? बिल्कुलु। अच्छा, सभई उस्ताद अहिड़ा न आहिनि, असां सभिनी लाइ नथा चऊं, पर तव्हां वरी सभु चओ असांजे लाइ। हा, चंद अहिड़ा आहिनि जेके ॿारनि ते ध्यानु नथा ॾियनि, ॿार बि वरी पोइ बसि मतिलबु पंहिंजी ॿार त ॿार आहिनि, ॿार पंहिंजी दुनिया में ख़ुशि हूंदा आहिनि। सो बहरहाल इहो ई चवंदसि, ऐं सभिनी खे रिक्वेस्ट कंदसि त बराए महिरबानी ॿियो न त सिंधी ते तव्हां ध्यानु ॾियो, ॿार खे पंहिंजो नालो त सिंधी में लिखणु अचे। अॼुकल्ह ॿार खे न पंहिंजी कास्ट में या नालो कोन थो लिखणु नथो अचे। सो रोई रोई इंग्लिश में लिखी थो वञे, उहो बि रोई रोई। सो असां हाणे रोई रोई ने असां खिली खिली पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो MA थियल आहे पॉलिटिकल साइंस में, बट मूंखे सिंधी नथी लिखणु अचे। अच्छा, हाणे पढ़णु असांखे पढ़ायो न आहे, पढ़ायो ई न आहे। इस्लामियात छॾियो हुनखे, ठीकु आहे। हाणे इंग्लिश त उहो इंग्लिश में आहे, ठीकु आहे। हाणे सोशल थी वियो या साइंस थी, सभु कुझु इंग्लिश में ई आहे, त तव्हां माना सिंधी खे बि, जो असांजो कल्चर आहे न, असां सिंधी आहियूं, असां प्राउड फील कयूं था असां सिंधी आहियूं, पोइ असांखे सिंधी छो नथी, असांजे ॿारनि खे सिंधी छो नथी अचे? जिते तव्हां सिंधी, तव्हां जिते पढ़िया उते सिंधी सब्जेक्ट न हूंदो। प्राइवेट स्कूल में तव्हां ॾिसंदव न, माना हाणे कुझु माना हिकिड़ी बुक ॾेई छॾी हूंदी त ॾेई छॾी हूंदी, त असांखे 6 खां पोइ हिननि सिंधी पढ़ायो, पर हाणे जेको बेसिक हूंदो आहे ॿार खे उतां शुरू करायो न तव्हां। 6 में तव्हां हुनखे ॾियो पिया, त हाणे 6 में त हुनखे रटो ई लॻाईंदो। बिल्कुलु। अच्छा, सॉन्ग ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत जेको आहे सूफ़ियाणो कलाम हूंदो, सूफ़ियाणो कलाम ॿुधूं था। Allah
अर्शो फर्श पे इश्क ने कदम टिकाया है, ओए हर हर दिल हर थां विच इश्क समाया है, अर्शो फर्श पे इश्क ने कदम टिकाया है। अल्लाह लम्या निरावा इश्क दिया अल्लाहू 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 अल्लाहू। हो इश्क दी हस्ती मस्ती यार मिटा देवे, अगे इश्क दी दिल दी दूही जला देवे, हो इश्क दी हस्ती मस्ती यार मिटा देवे, अगे इश्क दी दिल दी दूही जला देवे। अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह। अच्छा ये शायरी कंहिंजी हुई? बुले शाह जी है। बुले शाह जी है माशाल्लाह। ऐं वाकई में सूफियाणा जेके भी कलाम आहिनि उन में माण्हू बिल्कुलु उन जी उन धुन में गुम थी थो वञे। बिल्कुलु। सो तमामु ख़ूबसूरत जेको आहे सूफियाणो कलाम तव्हां ॿुधो यकीनन तव्हां इंजॉय कयो हूंदो। अच्छा कॉल आहे, कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां? अभी खुश है खैर अल्लाह जो शुक्र अभी हज़रात तमाम प्रोग्राम सुठो है सुफियानो रात तमाम असांखे वणंदड़ आहे। महिरबानी भाउ नालो त ॿुधायो। मुंहिंजो नालो अदी मोहम्मद कासिम जो वरकशाह ज़िलो सांगड़। जी अदा वेलकम करिंदा। ॿियो छा चवणु चाहींदव? जी अदी ॿियो छा चवणु चाहींदव? असां चऊं था त साईं तमामु बहितरीन कशिश प्रोग्राम आहे ऐं असां सिस्टम जे लाइ तमामु हिकु तोहफ़ो आहे ऐं असीं जंग ऐं ॿाराड़ीअ में सुठो सुहिणे नमूने खां ॿुधंदा आहियूं। महिरबानी महिरबानी अदी जी जी अदा वॾी महिरबानी। अलाह से तव्हां ख़ुशि रखे। ईअं ई जेको आहे प्रोग्राम ॾिसंदा रहो ऐं ईअं ई कॉल कंदा रहो। ऐं सुठी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हांखे केर बि कॉल करे या तव्हांखे कंहिं बि उन्हनि जे थ्रू तव्हांखे ॿुधाए त तव्हां उहो ई जेको असां टॉपिक रखिया त महिनत तव्हांजी उहा तव्हांखे फल मिलंदो या न त फल इहो ई आहे असांजी महिनत जो। बिल्कुलु जेके तव्हां टाइम कढी तव्हांखे ॾिसनि पसंदि कनि। छो ॾिसो 2 कलाक बि कंहिंखे ॾियणु वॾी ॻाल्हि आहे। हिते 2 मिंटनि जो टाइम न आहे कंहिं वटि। बिल्कुलु मां अक्सर ॾिसंदी आहियां माना माशाल्लाह KTN ऐं जेको कशिश आहे काफ़ी माण्हू उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि। बिल्कुलु असांजे सिंध जो माशाल्लाह वॾे चैनल आहे। बिल्कुलु। सो असां प्राउड फील कयूं था असां उन चैनल ते अची करे पंहिंजी परफॉर्मेंस हिसो आहियूं उनजो। बिल्कुलु हिसो आहियूं। सो उहा ई ॻाल्हि आहे इन्हनि माण्हुनि खां सवाइ व्यूअर खां सवाइ
चैनल्स हुजनि, होस्ट हुजनि या शोज़ हुजनि, ड्रामा हुजनि, कुझु बि न आहिनि त इन्हनि जो साथ आहे तॾहिं ही सिलसिलो जेको आहे उहो अञा ताईं हले थो पियो। सो इन मां ई उहा ई ॻाल्हि आहे त असां जेका महिनत कयूं था उन मां इहो ई असांखे साबित थी मिलंदो आहे त कॉल जे ज़रिए असां ख़बर पवंदी आहे भई किथे किथे शो ॾिठो वञे थो, किथे किथे माण्हू अच्छा टाइम कढी तव्हां नंबर मिलायो, वरी कंहिंसां ॻाल्हायो, त इहा बि हिकिड़ी मोहबत ई मोहबत हूंदी आहे। न त तव्हांजो अगरि कंहिं में इंट्रस्ट न हुजे त तव्हां छो कंदो, तव्हां पंहिंजो बैलेंस छो माण्हू ज़ाया कंदो। बिल्कुलु ऐं इहा ई ॻाल्हि आहे। वरी तव्हां सभिनी जी महिरबानी आहे जेके कॉल कंदा आहिनि ऐं कॉल नाहे लॻंदियूं, स्पेशली उन्हनि जो घणो थैंक्स कंदसि मां, छो जो काफ़ी माण्हू ईअं शिकायत कंदा आहिनि त असां कॉल कंदा आहियूं पर असांजी लॻंदी न आहे, छो जो नंबर बिज़ी हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे त हर कोई कोशिशि कंदो आहे मुंहिंजो नंबर। अच्छा, हिन फील्ड में अचण खां पोइ कॾहिं तव्हांखे कंहिं एक्टिंग जी या होस्ट जी मतिलबु ऑफर थी, कॾहिं कयो कुझु? जी हाँ, मां होस्टिंग कई हुई हिकिड़े चैनल ते। अच्छा। ऐं ॿियो एक्टिंग जेको आहे मूंखे पंहिंजे ई सॉन्ग में चवंदा आहिनि त तव्हां कयो, पर एक्टिंग मूंखे कोन ईंदी आहे। ॾिसो न, मूं में उहा शइ न आहे न। सही सही। जॾहिं मां हिकिड़ो मां एक्टर न आहियां त मूं में एक्टिंग जी मां उहा शइ बि न आहे। बाक़ी मां सिंगिंग करे सघां थी, मां एक्टिंग नथी करे। सही, मतिलबु तव्हां फील नथा कयो त हिकिड़ो हर फन मोला हूंदो आहे माण्हू, हर फन मोला असां पंहिंजी सिंगिंग जे हिसाब सां रखी सघूं था त हर माण्हू जी फरमाइश खे असां पंहिंजे माइंड में रखी करे उहो पूरो करण जी कोशिशि कंदा आहियूं। बाक़ी एक्टिंग जेको आहे उहो ॾुखियो कमु आहे। मतिलबु तव्हांजी हुनजो न आहे। कुझु माण्हू चवंदा आहिनि त सिंगिंग ॾुखियो कमु आहे, कुझु बि न, माना मॉडलिंग थी वई, एक्टिंग थी वई, उहो त माना परे परे आहे बस। अच्छा, जॾहिं तव्हां होस्टिंग कई त तव्हांजो होस्टिंग जो एक्सपीरियंस कीअं रहियो? सुठो थियो। असल में होस्ट जे पोयां जेको आहे सॼी महिनत डायरेक्टरनि जी बि हूंदी आहे। अगरि तव्हांखे डायरेक्टर सुठो मिले थो त तव्हांजो शो बि कामयाबु आहे ऐं उहो होस्ट बि कामयाबु आहे। सही। ऐं अगरि तव्हांखे डायरेक्टर सुठो नथो मिले त उहो शो ऐं होस्ट खे कमु जी न आहे। मुंहिंजो इहो ई माना रहियो नज़रियो। तव्हांजो मतिलबु तव्हांजो जेको शो हुयो उहो केतिरो अर्सो तव्हां कयो? 3-4 मंथ्स ताईं। मतिलबु घणो न करे न, छो त मूंखे ॾिसो न, हिकिड़ी शइ तव्हांखे ख़बर न आहे, गाइड करण वारो माण्हू तव्हांखे न आहे। उहो ई मां ॻाल्हि चवंदमि त तव्हांजो किरदारु टीम वर्क हुन में घटि हुयो ऐं छो त मां पाण ई पोइ उनखे मूव करे छॾियो। सुठी ॻाल्हि आहे। वाक़ई में टीम वर्क खां सवाइ कुझु बि न हूंदो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिते कैमरास वग़ैरह लॻल हूंदियूं आहिनि त कैमरा में न अलॻि हूंदा आहिनि, असांजो OP ऑपरेटर अलॻि हूंदो आहे, असांजो डायरेक्टर अलॻि हूंदो आहे, असिस्टेंट डायरेक्टर अलॻि हूंदो आहे, वरी उनखे पोइ महिमान आहिनि, सॼो लाइनअप करिणो हूंदो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि उहे डायरेक्टर जे ई अंडर में हूंदियूं आहिनि ऐं डायरेक्टर ई उन्हनि खे ॾिसंदो आहे त छा पियो थिए, छा न पियो थिए, शो मुंहिंजो ऑनियर थियो न थियो, होस्ट छा पई ॻाल्हाए, महिमान छा पियो ॻाल्हाए। त इहे सभु शयूं ॾिसण खां पोइ ई जेको आहे तव्हांजो जेको शो आहे उहो कामयाबु थी वेंदो। सो बहरहाल सभिनी जी मां त महिरबानी कंदी आहियां वराए त हमेशह सपोर्ट कयो अथनि, हमेशह जेको आहे किथे बि को बि प्रोग्राम कयो आहे त उहो मतिलबु सुठो ई वेंदो आहे। उनजी जेका फीडबैक मां तव्हांखे ख़बर मिलंदी आहे, उहा ई ॻाल्हि त तव्हांजी महिनत जो फल जेको आहे उतां मिलंदो आहे। त तव्हांखे फीडबैक जेको ईंदो आहे, तव्हां किथे ॻायो था, तव्हांखे दात उते मिली वेंदो आहे। माण्हू जो ॾिसंदा हूंदो त उन्हनि खे केतिरो मज़ो थो अचे, एक्सप्रेशंस मां ख़बर पइजी वेंदी आहे त हू माना एंजॉय कनि पिया या न। अच्छा, सही। सो बहरहाल टाइम असांजो ईअं ख़तमु थियो, फराह ख़बर ई न आहे पई ऐं असांजा 2 कलाक ईअं गुज़री विया। सो वरी हिकु दफ़ो ॿीहर असां फराह खे थैंक्स कंदासीं, थैंक्स फॉर कमिंग, ऐं इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम मिलंदासीं। असां हूअं आहियूं त पाड़ी जा ई। बिल्कुलु हैदराबाद। हा, हैदराबाद में न, हैदराबाद एतिरो आहे, सॼी हैदराबाद में जेके बि रहंदा आहिनि सभु हिक ॿिए जे पाड़े वारा आहिनि। छो त कराची मां हिकिड़ी कुंड ते वञण जे लाइ असांखे कलाकु लॻंदो आहे। बिल्कुलु। ऐं हैदराबाद में कलाक में सॼी हैदराबाद घुमी ईंदा आहियो। सो वॾी महिरबानी। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो? बसि मैसेज इहो ई ॾींदसि त जेको महिनत जे हिसाब सां असां एतिरी महिनत कंदा आहियूं, आर्टिस्ट आहियूं, त अगरि तव्हांखे पसंदि न बि अचे थो त महिरबानी करे माण्हू ख़ामोशी इख़्तियार करे, उहो न चओ त माना अॻिले आर्टिस्ट खे तनक़ीद बराए इस्लाह, हा, दुख थिए। सो बसि इहो मुंहिंजो मैसेज हूंदो। सुठो मैसेज आहे ऐं महिरबानी तव्हांजी अचण जी दफ़ो ॿीहर। अच्छा, उहा ई ॻाल्हि आहे, फराह जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदसि त तनक़ीद बराए इस्लाह, तनक़ीद तव्हां कयो, का बि शइ तव्हांखे अगरि नथी वणे तव्हां तनक़ीद कयो, तनक़ीद मां मुराद त तव्हां ॿुधायो त भई हीअ शइ हिते सुठी न पई लॻे, तव्हां हिनखे मूव मतिलबु किथे ॿियनि मूव कयो, या जेको आहे तव्हां हिते ग़लती कई, आईंदा तव्हां उन शइ जो ख़्यालु रखो। त इन खे चइबो आहे तनक़ीद बराए इस्लाह। ऐं बाक़ी जेके हरू तनक़ीद कंदा आहिनि त उहे बि ख़ुशि रहनि भला पंहिंजे ख़र्च ते, असांजो छा थो वञे। सो बहरहाल जेको आहे आख़िर में ट्रैक में ॿुधंदासीं असां फराह खे ईअं कोन छॾींदासीं। सो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे।
अच्छा सॉन्ग आहे फराह खां नथा ॿुधूं फराह खे बि वञिणो आहे मूंखे बि वञिणो आहे सो टाइम बि ख़तमु थी वियो आहे सो ट्रैक असां जीअं प्ले कंदा आहियूं पंहिंजो लास्ट में ट्रैक प्ले कंदासीं ऐं तेसि ताईं अगरि सुभाणे ताईं ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं तेसि ताईं मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त अल्लाह हाफ़िज़